अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग ऐं सुबह बख़ैर नाज़रीन। पंहिंजी मॉर्निंग में तव्हां सभिनी खे वेलकम कयूं था। उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु ठाक हूंदा, ख़ैर ख़ैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा। मां आहियां उनसा शाह, मूंसां गॾु आहिनि सजाद सुहाग। मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम ऐं वेरी गुड मॉर्निंग। उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक हूंदव। अॼु जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे ऐं जुमे जूं मसरूफ़ियतूं मुख़्तलिफ़ थियनि थियूं ऐं दुआ बि इहा ई आहे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। जिथे जिथे ॾिठो ॿुधो सम्झो वञे थो असांजो प्रोग्राम, उते उते असांजूं दुआऊं, पर जेके न बि ॾिसनि था उन्हनि सभिनी जो ख़ैरु, जाॾे पेर ताॾे ख़ैरु। कीअं आहियो उनसां, तव्हां ठीकु आहियो? ख़ैरु ख़ैरु सां मज़े में? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। स्कूल खुली चुका आहिनि ऐं हाणे त मार्केट्स बि पंहिंजे रूटीन ते अचनि पियूं। सो इन लाइ फ्राइडे पहिरीं ऑफ हो, हाणे फ्राइडे बि ऑन थी वियो आहे सॼो ॾींहुं। तव्हांजे लाइ माना शॉपिंग जे लाइ ऑन थी वियो। बिल्कुलु इहो ई पई चवां कि कंहिंजो प्लान आहे शॉपिंग करण जो त उहो वञी सघे थो आराम सां। ऐं रेस्टोरेंट्स वग़ैरह बि 12 लॻे ताईं खुलिया पिया आहिनि ऐं मॉल्स बि 10 लॻे ताईं खुलियल आहिनि। त थोरो लाइफ जेका आहे उहा नॉर्मल रूटीन ॾांहुं अची वई आहे। स्कूल्स बि खुली विया आहिनि, पर उहो थोरो आहिस्ता आहिस्ता ऑब्वियसली नॉर्मल थींदा इंशाअल्लाह ज़रूरु। तॾहिं जॾहिं वैक्सीनेशन पूरी लॻण शुरू थी वेंदी, उन्हनि खे जेके डिज़र्व कनि था, मतिलबु जंहिंजो एज ग्रुप एक्सेप्टेड आहे, त उहे हिननि खे वैक्सीनेशन लॻंदी। जीअं जीअं वैक्सीनेशन लॻंदी तीअं ज़िंदगी बहाल थींदी वेंदी। सो उन लाइ अगेन एहतियात करिणो आहे। वैक्सीनेशन ज़रूरु करायो, छो त ताकी पाकिस्तान जेको आहे एटलीस्ट रेड लिस्ट मां बि हटी वञे, ताकी जेके ॿाहिरि वञणु चाहिनि था उहो ईज़िली वञी सघनि। अञा ताईं पाकिस्तान जेको आहे उहो रेड लिस्ट में आहे। कुझु मुल्कनि जे लाइ रेड लिस्ट में आहे, जेके जंहिंजा पंहिंजा SOPs आहिनि, उन में पाकिस्तान जो बि नालो शामिल आहे, उन सां गॾु इंडिया बि शामिल आहे रेड लिस्ट में। त असांजी ॻणती इहा हूंदी आहे त उहो न निकिरी वञे अॻु में, इन करे उहो बि रेड लिस्ट में ई आहे। बहरहाल कोशिशि आहे त वैक्सीनेशन जेका आहे सा वधि खां वधि थियणु खपे। ॿई मुल्क या सभई मुल्क जेके बि इन ख़िते सां तालुक़ु रखनि था, छाकाणि त असांजा मिट माइट हेॾां होॾां अचणु वञणु थिए थो, पोइ उहो भले ईरान हुजे, पाड़ेसरी मुल्क जेतिरा बि असांजा, ईरान ॾांहुं अचणु वञणु आहे, अफ़गानिस्तान ॾांहुं अचणु वञणु आहे, तीअं इंडिया ॾांहुं अचणु वञणु आहे, चाइना त हाणे ज़ाहिर आहे हाणे पाक चाइना दोस्ती ज़िंदाबाद लॻो पिया कमु। पर इहा सुठी ॻाल्हि आहे कि वैक्सीन हुनजा कोविड जा जेके पेशेंट रेशो जेको आहे उहो घटि थी वियो आहे। पहिरीं खां जेको इलाही मथे पियो थियो उहो रेशो घटि थी वियो आहे। पर उन सां गॾोगॾु ॿुधाईंदा हलूं सां त चाइना 1 बिलियन मतिलबु 1 अरब माण्हुनि खां उन खां बि मथे पंहिंजे उहा वैक्सीनेशन जो जेको टारगेट हो उहो पूरो करे छॾियो। 100 करोड़ मतिलबु अंदाज़ो लॻायो, तक़रीबन फुली वैक्सीनेटेड थी वई आहे। बाक़ी ॿार आहिनि या उन में जेके ॿिया अहिड़ा आहिनि जेके वैक्सीनेशन नथी लॻी सघे, उहे ई सिर्फ़ु रहियल आहिनि। बाक़ी जेके जिन जे लाइ वैक्सीनेशन आहे उन सभिनी खे वैक्सीनेशन हाणे हिते 15 इयर्स खां बि थी वई आहे स्टार्ट वैक्सीनेशन। पर उन में वालिदैन जी मर्ज़ी शामिल आहे। जी हा, ॿारनि खां पोइ जेका आहे असां वालिदैन जी मर्ज़ी शामिल आहे ऐं 15 खां अरिड़हनि ताईं उहे बि पंहिंजो बेफ़ार्म खणी वञी ऐं वैक्सीनेशन कराए सघनि था। सुठी ॻाल्हि आहे। जीअं ॻाल्हि कईसीं त जेके दोस्त, जेके घरभाती, जेके असांजा ॾिसण वारा के होटल्स में कमु कनि था, के तइलीमी इदारनि में कमु कनि था, या कंहिं ट्रांसपोर्टेशन में कमु कनि था, या किथे बि कमु कनि था, उते उन्हनि खां वैक्सीनेशन कार्ड घुरियो वञे थो त बहितरु आहे त पंहिंजी सिहत सां गॾोगॾु उहो त कार्ड ॾेखारिजे ऐं जेन्युइन उहे इंजेक्शन्स कराइजनि ऐं उन सां गॾोगॾु ॿियनि जे लाइ बि बहितरु सोचनि। बिल्कुलु सिर्फ़ु कार्ड न ठाराइणो, वाकई वैक्सीनेशन बि लॻाइणी आहे, सिर्फ़ु कूड़ा कार्ड न ठाराइणा आहिनि। सो हाणे स्कूल बि पंहिंजे रूटीन ते ईंदा वञनि पिया। पहिरियां 50% जेका ई सा परसेंटेज हुई, हाणे जेका वधंदी ऐं डेज़ बि वधाइनि था। पहिरियां अल्टरनेट डेज़ ते हुया, 50% अॼु ईंदा, 50% सुभाणे ईंदा। हाणे आस्ते आस्ते मां सम्झां थो त उन्हनि जो रेशो वधणु खपे, ॾींहंनि जो रेशो वधणु खपे, ताकी लाइफ रूटीन ते अचे। ऐं ॿाहिरि मार्केट्स में बि वञूं था त उते बि डाइन इन कल्ह शुरू थियो, कल्ह ऐं किथे रेस्टोरेंट्स मॉल में बि शुरू करे छॾियऊं। जी हा, जिथे तव्हां वेंदा अक्सर आहे न, उन मॉल्स में बि क्लिफ्टन में मॉल्स इहे ई आहिनि जेके बि आहिनि 2-4, उते बि इहा डाइन इन स्टार्ट थी चुकी आहे ऐं उते बि माण्हू हाणे वेही करे पंहिंजी फैमिली सां गॾु, पंहिंजे दोस्तनि सां गॾु उते सुठी ॻाल्हि आहे न, स्ट्रेस फ्री थी वेंदासीं। हल सही आहे, एहतियात लाज़मी आहे। हुन सां गॾु गॾु वैक्सीनेशन सां गॾु जेको SOPs ते बि फॉलो कयो, तव्हां पंहिंजी हाइजीन जो बि ख़्यालु कयो ऐं वैक्सीनेशन त ऑब्वियसली लाज़मी आहे। अॼु जेको अदी नसीम कुझु सरप्राइज़ ॾियण वारी आहे तव्हांखे बि ऐं असांखे बि। कुझु स्पेशल डिश ठाहे पई जुमे
मुबारक जे लाइ ऐं उहा जेका डिश आहे उहा सजाद जी तरफ़ां असां सभिनी लाइ ट्रीट आहे अच्छा आहे या न आहे बस हाणे फैमिली आहे टीम आहे त जीअं दी नसीम कहिड़ो हाल आहे अॼु तव्हां दी नसीम आहियो अॼु असां तव्हांखे विसरी वियो न मूंखे यादि आहे चङी तरह यादि आहे पर हाणे न असांखे साज़िश करण जी ज़रूरत आहे पाण जेको न ब्रेक ते सजाद जो बि को अहिड़ो नालो रखंदासीं तव्हां फिकर न कयो मां तव्हां सां गॾु आहियां अॼु छा था ठाहियो अॼु आहे सिंधी फिश पुलाव सिंधी फिश पुलाव सिंधी मच्छी पुलाव रखूंसि नालो भले जेको रखो था सिंधी मच्छी खे मूं ॿुधो सिंधी पे ॻाल्हाए पाण में सिंध में रहंदी त सिंधी ॻाल्हाईंदी न सिंध में रहंदी त सिंधी हुजे सिंधी ईंदी फिश सभिनी लाइ मच्छी सिर्फ़ु आहे असां लाइ यानी कि सिंधियुनि लाइ मच्छी आहे ऐं सभिनी लाइ जेका आहे उहा फिश आहे नालो को बि रखी छॾियो मच्छी त हूंदी न मच्छी में पुलाव न हिन में नंबरे वारी आहे न त इहा मिठे पाणी जी आहे सिंध जी मच्छी आहे न सो अॼु जेतिरा बि असांजा घर भाती ॾिसनि था उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त अॼु मच्छी ठाहिनि घर में मच्छी ठाहिनि है न बनस्पति बिरयानी चिकन में या गोश्त में सो अॼु मच्छी घुराइनि फर्स्ट क्लास ऐं मच्छी जी अॼु तव्हां रेसिपी ॿुधायो ॾाढे प्यार सां जो सम्झ में अचे ठीकु आहे न ताकी सभिनी घरनि में अॼु मच्छी ठहे मच्छी वारा परेशान थिए न अॼु मच्छी जल्दी ख़तम मच्छी त ठाहे पर अदी नसीम जी रेसिपी सां ठाहिजो ताकी तव्हांजी मच्छी में जेको आहे उहो डबल टेस्ट अची वेंदो सही रेसिपी ॿुधायो भई आउं बि घर वेंदसि ऐं मच्छी जो पुलाव ठाहींदसि अॼु तव्हांजो बि इरादो आहे इरादो इहो ई आहे पको पको अॼु फिश डे आहे अस्सलाम पंहिंजी किचन में सभिनी ॾिसण वारनि खे अस्सलाम वालेकुम अॼु जी असांजी पंहिंजी किचन में जेका डिश आहे सिंधी मच्छी जो पुलाव हुनजे जेके इंग्रेडिएंट आहिनि मां तव्हांखे ॿुधायां थी हिन में पहिरियों मच्छी आहे मच्छी खे तव्हां वठी बिल्कुलु सुठे तरीक़े सां साफ़ु करियो उन खां बाद में लीमो ऐं लूणु भई जेको तव्हां मसालो ॾियणु चाहियो त मैरिनेट करणु चाहियो त भले करे सघो था लूणु मिर्चूं विझी सघोसि था मसालो आहे जेको बि पिसियल मसालो उहो विझी सघोसि था थोरो बिरयानी मसालो विझी सघोसि था हुनखे मैरिनेट करे या फिश मसालो जेको मिलंदो आहे या पंहिंजो ठाहे जेको ठहियलु आहे त उहो विझी सघो था त हुनखे मैरिनेट करे तव्हां हिनखे 10 या 15 मिंट रेस्ट ॾेई छॾियो हुन खां बाद में जेके असांजूं शयूं आहिनि इंग्रेडिएंट आहिनि हुन में जेके असां ऐड कंदासीं उहे पहिरियों त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदसि पहिरियों स्टेप में जेको मुंडियूं आहिनि मच्छी जूं हुनखे तव्हां स्टोक करियो स्टोक मतिलबु बॉइलिंग करियो बॉइलिंग में तव्हांखे 30 मिनट करे सघो था अगरि टाइम आहे त 1 कलाक बि करे सघो था हुनखे बिल्कुलु पोइ हुनखे छाणे उहो तव्हां पाणी हुनजो रखे छॾियो बाद में जेके असां वटि इंग्रेडिएंट आहिनि उन्हनि जे में बसरु आहे टमाटर आहे सावा मिर्च आहिनि लीमो आहे ॾही आहे इहे आहिनि पोइ हुनखे असां जॾहिं बसरनि जो ठाहींदासीं हिन जो मसालो जेके हुनजा जेके बाक़ी पार्ट आहिनि फिश जा विच वारा तव्हां हुनखे फ्राई करे छॾियो बाक़ी हुन में ऐड करे छॾियो मच्छी में पुलाव में इहो आहे असां पहिरीं तेल विझंदासीं तेल विझण खां बाद में बसर ॿ बसर विझंदासीं मीडियम वारा हुनखे ब्राउन कंदासीं बिल्कुलु पोइ पटाटा आहिनि पटाटनि खे छिले जहिड़े शेप में तव्हां पटाटा विझोसि डायमंड विझोसि स्क्वायर जो विझोसि जहिड़े विझोसि हुन में विझी पोइ हुन में टमाटर जी प्यूरी ठाहियो या टमाटा बिल्कुलु कटे छॾियो उहे विझी हुन में तव्हां हुनखे मसालो करियो मसाले में तव्हां कमाल पटरा लौंग कारा मिर्च वॾो फोटो नंढा फोटा दालचीनी इहो विझी हुन मसाला हिन में हुनखे भुञो सुठे तरीक़े सां पोइ जेका मच्छी असांजी जेका पुछ वारियूं साइड आहिनि उहे असां फ्राई न कंदासीं उहे हुन में असां ऐड करे छॾंदासीं हुनखे तव्हां थोरो पाणी में पचाए पोइ जेको असां वटि पाणी स्टोक थियलु हुयो उहो तव्हां हुन में ऐड करे छॾियो पोइ जेके चांवर आहिनि असां बाद में हुनखे चांवरनि खे जंहिं बॉइलिंग अची वञे त चांवर असां हुनजे अंदरि विझी छॾंदासीं बॉइल माना पोइ जॾहिं पची वञनि थोरा अधु पचण वारा हुजनि जेका असांजी फिश आहे हुनखे असां डीप फ्राई कंदासीं जेका मैरिनेट थियल आहे जॾहिं हू अधु पची वञनि पाणी में थोरो पाणी हुजे उहा फिश खणी हुननि जे मथां रखी ढक ॾेई दम में रखे छॾियोसि पोइ हुन खां बाद में असांजी फिश वारो पुलाव तयारु आहे मच्छी वारो पुलाव तयारु आहे इन में तव्हां ॾही बि ॻाल्हि कई ऐं इन में तव्हां चयो त डीप फ्राई घणा जेके सेईंदा आहिनि मच्छी खे सेइबो आहे न थोरो पचाइबो आहे बाफ़ ते या इन ते स्टीम ते जेके चऊं त
त उहा डिफरेंट आहे, ही डिफरेंट आहे। ही डिफरेंट, ही पुलाव वारो मतिलबु बिल्कुलु डिफरेंट। इन जे करे पुलाव में जेके मच्छी जा जेके पुछ वुछ जेके पासा आहिनि उन्हनि में असां मच्छी में जॾहिं विधी ठाहियो उनजो मसालो, हुन में हुनजो उहो बि टेस्ट वियो। जेके मुंडियूं हुयूं असां उनखे ज़ाया न कयूं, छो जो हूं त उछलाए छॾियूं न, असांजे कम जूं न आहिनि मुंडियूं। पोइ उनखे छा कयो न, असां स्टोक ठाहे छॾियो, मतिलबु हिकिड़ो बॉयल में पाणी ठाहे छॾियो। न्यूट्रिशन जेके आहिनि उहे वेस्ट न थियनि, न करणु खपे। उनजो जेको न्यूट्रिशन आहे सूप ठाहे वठंदा, सूप ठाहे पी सघो था, काफ़ी फ़ाइदा आहिनि इन्हनि में। चांवरनि में इस्तेमालु थी वेंदो, टेस्ट बि ईंदो ऐं उनजा न्यूट्रिशन बि वेस्ट न थींदा। जी, पोइ हिन में तव्हां उहो पाणी विझी छॾियो, ऐड करे छॾियो, त तव्हांजो जेको टेस्ट चांवरनि में बिल्कुलु पुलाव जो टेस्ट ईंदो, मच्छी जो। तव्हांखे लॻंदो त असां मच्छी था खाऊं, पर जेका मच्छी असां डीप फ्राई कंदासीं उहा जॾहिं पाणी थोरो हुजेसि पोइ तव्हां हिन में ऐड करे छॾियोसि। पोइ भले तव्हां मर्ज़ी आहे हुनखे जहिड़े तरीक़े सां ठाहियो, तरीक़ो इहो ई आहे ठाहिण। इहा घणी मिंटनि में ठहंदी आहे फिश? हाणे न इहा फिश में मच्छी जो पुलाव ठही वेंदो आहे, ठही वेंदो 30 मिनट 35 मिनट वधि में वधि 40 मिनट्स करे छॾियोसि बस। गोश्त ऐं चिकन खां जल्दी ॻरी वेंदी आहे, 10 मिंटनि में दम में मच्छी जेका आहे वॻी वेंदी आहे, वधीक पचाइजे बि न, अदरवाइज मच्छी जेका आहे ईअं थी वेंदी, भोरा थी वेंदा हुनजा, टुटी वेंदी मच्छी। वाह, कॾहिं ख़बर आहे तव्हां? जी जी बिल्कुलु। डॉक्टर्स चवंदा आहिनि कि हफ़्ते में 2 ॾींहं तव्हां ज़रूर फिश जी कान, हाणे सीज़न आहे त खाइण खपे मच्छी जी। सेप्टेंबर अॻे में ॿुधायो न मूं, ॿुधायोमांव न त अॻे में जीअं बि महीने में रे अचे थी उन में मच्छी खाइजे। ऐं यकीन कयो त मां मई जून जुलाई अगस्त 4 महीना मूं हाणे त भला अची वियो न, हाणे सेप्टेंबर अक्टूबर ऐं मूं इहो बि चयो आहे, ॾिसो इहो मां नथी चवां, डॉक्टर्स चवनि था कि हफ़्ते में 2 ॾींहं मस्ट तव्हां फिश खाइणु खपे। ऐं डॉक्टर इहो बि चवनि था कि सजाद मतिलबु जेको आहे न आणे फिश ऐं उहो असांखे ट्रीट ॾे हफ़्ते में। अॼु अदा सजाद ट्रीट ॾिनी आहे न फिश, अॼु सजाद ॿ दफ़ा ॾियणी आहे। जेसिताईं आर आहे, जेसिताईं आर आहे हफ़्ते में 2 दफ़ा तव्हां जेको आहे न ट्रीट ॾियो। साईं मूं बंदूक लाइ अप्लाई कयो न कसम सां। बहरहाल ॾाढो ज़बरदस्त थी। हाणे हलूं था टेरो कार्ड। जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे ते अॼोको ॾींहुं कीअं गुज़रंदो इहा बि थोरी गाइडलाइन मिले हिन इल्म मां जेका टेरो कार्ड जी आहे। पुछंदासीं उनसां खां त अॼोको ॾींहुं कीअं गुज़रणु खपे या गुज़रंदो या छा थो। एरीज़ वारनि लाइ कार्ड आहे, उमल वारनि लाइ एस ऑफ सोर्ड्स जो कार्ड आहे। ऐं जॾहिं बि तलवार ईंदी आहे कॉन्फ्लिक्ट ईंदो आहे, कॉम्प्लिकेशंस ईंदियूं आहिनि, डिफ़िकल्टीज़ ईंदियूं आहिनि, त अॼु कुझु न्यू बिगिनिंग थी सघे थो, को नयो रिलेशनशिप, नई मतिलबु शादी जो बि थी सघे थो इम्कान, पर कॉम्प्रोमाइज़ वारी शादी थी सघे थो तव्हां पसंदि जी शादी करणु चाहियो पर उहा शइ न थिए, अरेंज मैरिज बि थी सघे थी, हुन सां गॾु को नयो कमु तव्हां स्टार्ट करे सघो था, उन में तव्हांखे थोरी प्रॉब्लम थी सघे थी, डिले थी सघे थो। टॉरस वारनि लाइ कार्ड आहे 3 ऑफ वॉन्ड्स जो ज़बरदस्त कार्ड आहे, वेटिंग जो बि कार्ड हूंदो आहे। थोरा कमु अगरि तव्हांजा नथा थियनि वक़्त ते त थोरो इंतज़ारु कयो, वेट कयो, थी सघे थो उहो कमु वक़्त ते न थिए पर थींदो ज़रूरु। उनजे अलावा जेके माण्हू जेको कमु कनि था पार्टनरशिप ते, उन्हनि लाइ जेको आहे पार्टनरशिप ॾाढी ज़बरदस्त रहंदी, बेस्ट रहंदी। तव्हां को बि कमु अगरि इंडिविजुअल नथा करे सघो, इंडिपेंडेंटली नथा करे सघो त तव्हां को पार्टनरशिप ते को कमु तव्हां शुरू करे सघो था। जेमिनाई वारनि लाइ कार्ड आहे द डेथ जो, जोज़ा वारनि लाइ डेथ जो कार्ड आहे, रीजनरेशन जो कार्ड आहे, न्यू बिगिनिंग जो बि कार्ड हूंदो आहे, न्यू अपॉर्चुनिटीज़ जो कार्ड हूंदो आहे। थी सघे थो कुझु वक़्तु तव्हांजो सुठो न गुज़रियो हुजे पास्ट में, त उन शइ जी बिल्कुलु एंड थी वई आहे, डेथ थी वई आहे, हाणे नई ज़िंदगी में तव्हां एंटर थियो पिया, नई ज़िंदगी, नई सोचूं, नया प्लान्स ठाहे सघो था। वाह वाह। जेमिनाई खां पोइ आहे कैंसर, 2 ऑफ पेंटिकल्स जो कार्ड आहे। कैंसर सरतान वारनि लाइ कंफ्यूजन्स रही सघनि था तव्हांजे दिमाग़ में, 2 शयुनि में तव्हां इनडिसाइसिव थी सघो था कि कहिड़ो मुंहिंजे लाइ बहितर आहे, कहिड़ो रस्तो, कहिड़ी डायरेक्शन मुंहिंजे लाइ सूट कंदी, चाहे वो 2 रिलेशनशिप थी सघनि था, 2 कम थी सघनि था, 2 बिज़नेस थी सघनि था, या जॉब बिज़नेस 2 थी सघनि था। उन में तव्हांखे सम्झ में न पियो अचे कि मां मैनेज कीअं कयां, बैलेंस कीअं कयां 2 शयुनि खे। कैंसर खां पोइ आहे लियो, 3 ऑफ पेंटिकल्स जो कार्ड आहे। अॼु तव्हांजी माण्हुनि सां मुलाक़ात थींदी, दोस्तनि सां
स्पेशली फाइनेंशियल मैटर्स ऐं बिज़नेस सां रिलेटेड माण्हुनि सां मुलाक़ातूं तव्हांजूं रहंदियूं ऐं तव्हांखे को न को जेको आहे फ़ाइदो बि थींदो फाइनेंशियली। नवनि माण्हुनि सां मुलाक़ात न थी का नवनि माण्हुनि सां पुराणनि माण्हुनि सां थी सघे थी। लियो खां पोइ आहे वर्गो द चैरियट जो कार्ड आहे। वर्गो वारा अॼु ट्रैवल ते वञी सघनि था, पर अॼु जो ॾींहुं तव्हां लाइ टफ रहंदो, बिज़ी रहंदो, स्ट्रगलफुल रहंदो, चैलेंजिंग बि रहंदो। वर्गो खां पोइ आहे लिब्रा, 4 ऑफ पेंटिकल्स जो कार्ड आहे। सेविंग करण जी ज़रूरत आहे, तव्हां पैसा इलाही ख़र्च कयो था। पैसा इलाही ख़र्च कयो था, थोरा पैसनि खे तव्हां थोरो सेव करण जी आदत विझो ऐं सेविंग ज़रूरी आहे। अच्छा, स्कॉर्पियो, क्वीन ऑफ पेंटिकल्स जो कार्ड आहे। बहितरीन पॉजिटिव ॾींहुं रहंदो तव्हांजो। हाणे तव्हां चवंदा की तूं रुगो स्कॉर्पियो जी तारीफ़ थी करे। स्कॉर्पियो जो ॾींहुं ज़बरदस्त रहंदो, पॉजिटिव रहंदो, पैसो तव्हांजे हथ में रहंदो, जीअं तव्हां इस्तेमालु करे सघो। फाइनेंशियल को तव्हांखे गेन थी सघे थो ऐं तव्हांजे कारोबार में बरकत थींदी, ग्रोथ थींदी, अॻियां वधंदा ऐं जेके आहिनि इलाही सारा प्लान्स अॼु जा हूंदा, मसरूफ़ियत बि रहंदियूं तव्हांजो। अच्छा, स्कॉर्पियो खां पोइ आहे सेजिटेरियस, द वर्ल्ड जो कार्ड आहे। सेजिटेरियस वारा बि किथे ट्रैवल ते वञी सघनि था ऐं हुन सां गॾु को रिलेशनशिप अगरि तव्हांजो ख़तमु थी चुको आहे त वरी उहो रिलेशनशिप रिकंसिलेशन थी सघे थी, पैचअप थी सघे थो। कंहिंजी अगरि सेपरेशन थी वई आहे या बिज़नेस पार्टनरशिप में बि तव्हांजी कंहिं सां सेपरेशन थी वई आहे त वरी तव्हां जेको आहे सॉरी करे ऐं मतिलबु जॉइन करे सघो था। कैप्रिकॉन वारनि जे लाइ कार्ड आहे। 2 ऑफ वॉन्ड्स जो कार्ड आहे कैप्रिकॉन जदी वारनि लाइ, ऐं इहो कार्ड चवे थो की कंफ्यूजन्स अगेन ऐं वेटिंग जो बि कार्ड आहे। थोरो वेट कयो, इंतज़ारु कयो, जेका शइ तव्हां एक्सपेक्ट कयो था थी सघे थो उहा थोरी डिले थी सघे थो अॼु जे ॾींहुं या सुबुह जो ॾींहं जो हुन टाइम न थिए, शाम जो थी वञे या ॿिए ॾींहुं थी सघे थो। थोरो इंतज़ारु आहे तव्हांजे अॼु जे ॾींहुं। अच्छा, एक्वेरियस, 10 ऑफ सोर्ड्स जो कार्ड आहे एक्वेरियस लाइ। ऐं जेके बि मुश्किलात हुयूं, परेशानियूं हुयूं, चाहे उहे सिहत सां रिलेटेड हुजनि, रिलेशनशिप सां रिलेटेड हुजनि, फाइनेंसिस सां रिलेटेड हुजनि, कारोबारी परेशानियूं बि थी सघनि थियूं, उहे सभु ख़तमु थी वियूं आहिनि। उहा साइकिल एंड थी वई आहे। उहे मुश्किलात मां तव्हां निकिरी चुका आहियो। हाणे तव्हांजी न्यू बिगिनिंग थींदी। पाइसिस वारनि लाइ कार्ड आहे किंग ऑफ कप्स, नाइट ऑफ कप्स जो। त इहो कार्ड हूंदो आहे, ऑफर जो कार्ड हूंदो आहे। थी सघे थो केरु तव्हांखे प्रपोज करे सघे थो, को रिश्तो अची सघे थो इंशाअल्लाह ताला। रिश्तो अची सघे थो। होप फॉर द बेस्ट, ऑलवेज प्रिपेयर फॉर द वर्स्ट and hope for the best। रिश्तो तव्हांजो अची सघे थो, तव्हांखे प्रपोज करे सघे थो, गिफ्ट के ॾेई सघे थो तव्हांखे, ऐं तव्हां कंहिंखे गिफ्ट ॾेई सघो था। अच्छा, ऐं इमोशनल जेको आहे तव्हांजो अॼु ॾींहुं आहे, ॿारनि सां गॾु तव्हांजो टाइम सुठो गुज़रंदो ऐं हुन सां गॾु तव्हांजो पार्टनर सां गॾु टाइम ज़बरदस्त हूंदो। रोमांटिक ॾींहुं बि चई सघिजे थो अॼु। अच्छा, चलो अॼु तव्हां रोमांटिक त वाइब्स न पियूं अचनि? न अॼु स्पिरिचुअल घर में सभु ख़ैर हो न? शुक्र आहे। ऐं बहरहाल इहे जेका हिसा इल्मु आहे उन सां गॾो गॾु के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके चहिरा ॾिसी सम्झी वेंदा आहिनि। फेस रीडिंग जेके कीअं आहे, के हथ ॾिसंदा आहिनि, के सितारा ॾिसंदा आहिनि, के पथर ॾिसंदा आहिनि, के तारीख़ पैदाइश, साल, माहौल ॾिसंदा आहिनि। एग्ज़ैक्टली, के नंबर ॾिसंदा आहिनि, के रंगनि सां सुञाणींदा आहिनि, के मिज़ाज सां सुञाणींदा आहिनि। ऐं खोड़ माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो तव्हांजे सिर्फ़ु थोरे ॻाल्हाइण सां तव्हांजी तबियत जे बारे में हुनखे सॼी ख़बर पइजी वेंदी आहे कहिड़े क़िस्म जो माण्हू हूंदो। सो बहरहाल इहे इल्म आहिनि ऐं हासिलु कजनि, ऐं दुनिया इन्हनि ते हींअर करे पई, इन्वेस्ट करे पई। आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते बि हाणे खोड़ शयूं कनि पियूं। असां कंदा आहियूं महिमान सां मुलाक़ात, ऐं अॼु जीअं महिमान सां मुलाक़ात थींदी उनखां पाण खे ख़बर पवंदी त हीअ जेका मौसमियाती तब्दीली आहे इन में केतिरो हथु आहे वणनि जो, असांजे ढंढनि ढारनि जो, दरिया जे वहकरनि जो, वाहन जे वहकरनि जो, केतिरो पाणी छॾियो वञे, केतिरो रोकियो वञे, संख्यो केतिरो मथे अची वियो आहे। ऐं उहा जेका नशोनुमा आहे असां वटि, जेका झंगली जीवत आहे, उहा केतिरी इम्पॉर्टेंट हूंदी आहे असांजे माहौल खे साज़गार करण जे लाइ। असांखे थोरी ख़बर आहे, घणी ख़बर साईं जिन खां पवंदी त आख़िर हिन माहौलियाती तब्दीली में असरु ॾिठो वञे त बिल आख़िर रिज़ल्ट वेंदो असां ॾे, उहा आङुर असां ॾे खजंदी
त इनखे तब्दील करण में कुझु असांजा पंहिंजा बि कारण शामिल आहिनि, हथ शामिल आहिनि। हथ वठी करे असांजे माहौल खे तब्दील करण जी कोशिशि कईसीं, पोइ ॼाणी वणी या नागाहानी, पर बहरहाल ॻाल्हाईंदा माहिर आहिनि जेके तमामु घणी तहक़ीक़ तस्दीक करण खां पोइ हींअर मुख़्तलिफ़ हंधनि ते संदन नालो क़दुरु जी निगाह सां ॾिठो वञे थो, उन्हनि खे ॿुधो वञे थो, उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कई वञे थी, छाकाणि त हिन जूं महिनतूं ऐं हिन जूं तहरीरूं ऐं हिननि जी जेका रिसर्च आहे सा आहे मुख़्तलिफ़ डंडनि ते, पाणीअ ते, जंगली जीवत ते, तिमिर जा ॿेला हुजनि, ॿेट हुजनि, साहिली पटियूं हुजनि, उन्हनि जे हवाले सां। ऐं असांजा माहिर दोस्त आहिनि आदा नासिर पंवर साहब। साईं अस्सलाम वालेकुम, भलीकार, ख़ुशि आहियो आदा नासिर, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह से महिरबानी। मौसमी तब्दीली बि टॉप 10 में पाकिस्तान जो नालो शामिल आहे जेको असरअंदाज़ थींदो, पोइ उहो थधि जे हवाले सां हुजे या गर्मी जे हवाले सां हुजे, उहो तय मान सम्झां थो अञा न थियो आहे त उहो थधि थींदी घणी या गर्मी, या ॿई थींदियूं या झोला उन में इहो आहे त एक्सट्रीम वेदर पैटर्न्स जेके आहिनि मौसमनि जी शिदत थींदी, पोइ इहो आहे त गर्मीअ में गर्मी वधी वेंदी, सर्दीअ में सर्दी वधी वेंदी। पाकिस्तान में जीअं अॻे असां पंहिंजे सिलेबस में पढ़ंदा हुआसीं त 4 मौसमूं जेके थियनि थियूं, हाणे वज़ीर आज़म साहिबु चए थो त 12 मौसमूं हुन सां। हा, त उन में इहो आहे त जेके 4 मौसमनि में असां ॾिसूं था जेको समर जो पीरियड आहे उहो हाणे वधी वियो आहे, ठीकु आहे, विच में उहो ऑटम ऐं उहो जेके ॼण ग़ाइबु थी विया आहिनि, हा जी हा, प्रोलॉन्ग थी वियो आहे समर। उहे 12 मौसमूं किथां? हा, इहो त हाणे उहो पाण ॿुधाए सघंदा। अक्सर मां त पाण ॿुधो अथमि, मां ॿिनि टिनि वॾनि प्रोग्राम्स ॿुधाईंदा आहिनि 12 मौसम हमारे पास। अच्छा, सो ऐं उहे इकोलॉजिकल ज़ोन्स ज़रूरु आहिनि 10-12 असांजा इकोलॉजिकल ज़ोन्स पाकिस्तान जो जेके मुख़्तलिफ़ इको सिस्टम्स आहिनि, मथां नादन एरियाज़ खां वठी प्लेन एरियाज़, पोइ वरी असांजो कोस्टल एरियाज़, उनखे इकोलॉजिकल ज़ोन्स में ज़रूरु रहियो आहे। त क्लाइमेट चेंज जी पाण ॻाल्हि पई कईसीं त हिकिड़ो त जीअं तव्हां चयो त हिन में तब्दीली अचे पई, त उन में हिकिड़ो त इहो पीरियड जेको आहे प्रोलॉन्ग थिए पियो। विंटर अॻे असां वटि 4 महीना सुठो थींदो हो, हाणे उनजो बि पीरियड घटि थी वियो आहे। ऐं त उन हवाले सां इहो आहे त पाकिस्तान जीअं तव्हां चयो त कुझु अर्सो अॻु में 10 नंबर ते हो, पर हाणे अञा 5 नंबर ते अची वियो आहे। अच्छा, लेटेस्ट जेका स्टडी आई आहे त उहो जेको वल्नरेबल कंट्रीज़ आहिनि जेके वधीक ख़तरे हेठि आहिनि, हालांकि असांजो उन में कंट्रीब्यूशन घटि आहे, ग्रीन हाउस गैसिस जेके ख़तरनाक गैसूं आहिनि जेके क्लाइमेट चेंज में कंट्रीब्यूट कनि थियूं गैसिस, उन्हनि जो अख़राज खणी असां वटि घटि आहे, पर असां विक्टिम आहियूं क्लाइमेट चेंज जा। त हाणे उन में जेके मेजर रीज़न्स आहिनि उहे आहिनि फासिल फ्यूल्स। फासिल फ्यूल बेसिकली 3 मेजर आहिनि जेके असां पंहिंजी उनखे ॿारियूं था या उनखे पंहिंजी एनर्जी जे हवाले सां इस्तेमालु था कयूं। उन में हिकिड़ो त आहे गैस, ॿियो आहे कोयलो, ऐं टियों आहे तेल ऑयल। फासिल फ्यूल मीन्स उहे जेके असांजा हज़ारनि लखनि सालनि जे हिकिड़ो जेको जियोलॉजिकल अमल आहे, उनखां पोइ उहे तवानाई जा जेके सोर्सिस आहिनि उहे ठहनि था। त हाणे उनखे असां जीअं वेस्टर्न वर्ल्ड, यूरोप, अमेरिका, उन्हनि त काफ़ी हिनखे एक्सप्लॉइट बि कयो कोयलो ऐं इन ते गैस ते। हा, पर हाणे उन में इहो आहे त इहो रियलाइज़ेशन थी आहे जेका यूनाइटेड नेशन जो इदारो आहे IPCC, इंटर गवर्नमेंटल पैनल ऑन क्लाइमेट चेंज, उहो हर साल ॿिए साल मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स जारी करे थो, ऐं उहो ॿुधाइनि था त उनजो मेजर सबबु इहो आहे त असांजो जेको फासिल फ्यूल जेसीं उनजे खे असां कंज़्यूम करणु घटाईंदासीं न, तेसीं ताईं असां क्लाइमेट चेंज खे नथा रोके सघूं। त मेजर त सबबु इहो आहे। असांजी जेका इकनॉमिक डेवलपमेंट आहे उहा सस्टेनेबल डेवलपमेंट न आहे। मतिलबु असां हज़रत इंसान जीअं तव्हां चयो त उन में असांजो बि हथु आहे, त बिल्कुलु तव्हां सही चयो त जेको असांजो इकनॉमिक डेवलपमेंट जो मॉडल आहे उहो नेचर सां हमआहंग न आहे। असां नेचर खे तबाह करे उनखे एक्सप्लॉइट करे, मसलन असां वटि जेके ग्रीन एरियाज़ आहिनि, असां वटि सिंध में अर्बनाइज़ेशन तमामु घणी पई थिए, पाकिस्तान में बि थिए पई, पर उन में ॾिसूं त सिंध में अर्बनाइज़ेशन रेट तमामु घणो आहे। उन में इहो आहे त जेका ग्रीन एरियाज़ आहे, जेके वेजिटेशन्स आहिनि, उहे असां ख़तमु करे छॾियूं आहिनि। हैदराबाद खे बाग़नि जो शहर चयो वेंदो हुओ, उहे बाग़ हाणे तव्हांखे न मिलंदा, उते प्लाज़ा मिलंदा। अहिड़े नमूने सां तव्हांखे जेको A क्लास एग्रीकल्चर लैंड आहे, उते तव्हांखे पेट्रोल पंप्स ऐं CNG स्टेशन मिलंदियूं। जॾहिं को बि असां हिकिड़ो वण कटियूं था त उन सां पूरी उन सां जेका ॿी बायोडाइवर्सिटी जंहिंखे असां चऊं था, मुख़्तलिफ़ स्पीशीज़ आहिनि, उहे बि ख़तमु थी था वञनि, जेके हैवानात ऐं नबातात जंहिंखे चवंदा फाना ऐं फ्लोरा। त हीअ तव्हां असां बायोलॉजी जी किताब में हिकिड़े पढ़ाईंदा, फूड ऑफ वेब, खाधे जी ज़ंजीर। पोइ खाधे जी ज़ंजीर इहा आहे त को बि हिकिड़ो स्पीशी जेकॾहिं उन ज़ंजीर मां असां रिमूव कंदासीं त ज़ंजीर टुटी पवंदी।
ठीकु आहे। त हीउ हिकिड़ो काइनात जो हिकिड़ो असांखे जेको ॾिनो वियो आहे त उन में असांखे तवाज़ुन पैदा करिणो आहे। ईअं न त असां इकनॉमिक डेवलपमेंट जे नाले में पंहिंजी जेका आहे तबाही कयूं। नतीजे में तव्हां ॾिसो त हींअर असां वटि हिकिड़ो माण्हूअ जी जनरली असां ॾिसूं था त नेचर खां फितरत खां असां परे थींदा पिया वञूं। अॻे असां बाग़नि में वेंदा हुआसीं, वणनि सां वेंदा हुआसीं, पखी पखण जा आवाज़ ॿुधंदा हुआसीं। हाणे उहे टीवीअ ते त ज़रूरु ॿुधूं था या असांजा ॿार ॿुधनि था ॾिसनि था, पर असां रियल लाइफ में असां वटि ॿेला ख़तमु थी विया आहिनि। कंहिं बि मुल्क जो जेको 25% एराज़ी आहे उन ते ॿेला हुजणु घुरिजनि। बिल्कुलु। ऐं पाकिस्तान में मुश्किल सां 4 खां 5% ॿेला आहिनि ऐं उहे बि जेके हुआसीं बसि धाड़ेलनि जे नाले ते कटे छॾिया। जी हा, उन में मुख़्तलिफ़ फैक्टर्स आहिनि। सिंध में ख़ासि करे ॿेलनि जे घटिजण जा 2 सबब मेजर आहिनि। हिकिड़ो त मैन मेड आहिनि, असां इंसानु पाण करे थो, असांजी इल प्लैनिंग आहे, ऐं ॿियो नेचुरल फैक्टर्स बि आहिनि। त अॻे जेतिरो पाणी असांजे दरिया में ईंदो हो उहो बि घटि थी वियो आहे, छाकाणि दरिया जे ॿिन्ही किनारनि सां असां वटि घोटकीअ खां वठी ठटे ताईं कचे जा ॿेला मशहूरु हुआ ऐं उहे एॾा घाटा ऐं उतां जी पूरी हिकिड़ी अलॻि इकानमी हुई। माण्हू ख़ुशहाल आहे, उन वटि माल हो, लाइफ स्टॉक हो, उन वटि मखण गिहु ऐं ॿियूं पंहिंजो माखियूं। अच्छा, अहिड़े नमूने सां उहे वरी इकोलॉजिकली ॾिसूं स्पीशीज़ तमामु घणियूं हुयूं जेके उहे बि असां वटि पखियुनि जूं वणनि जूं उहे बि नापे थींदी पियूं वञनि। त जॾहिं असां इकोलॉजी खे या इकोसिस्टम खे ख़तमु था कयूं त उहो पूरी हिकिड़ी जेको तवाज़ुन आहे उहो बिगड़जी थो वञे। ऐं नतीजे में जेके असां वटि कई ब्रिटिश पीरियड में जेके असां वटि स्पीशीज़ हुननि डॉक्यूमेंट कयूं जानवरनि जूं, टाली जा वण बेराजनि सां गॾो हूंदा हुआ। ऐं उहो इहो त जेको तव्हां चओ त बेराजनि सां जेके वाहन कंदा हुआ उन ते जेके वणकारी हूंदी हुई, उन वाह जे किनारे ते जेको आहे सो बाक़ाइदा डिप्टी कमिश्नर खां परमिशन वठणी पवंदी हुई, पोइ माण्हू उन वाह ते मूव करे सघंदो हो। त हाणे इहो आहे त असां पाण उनखे लताड़ कयूं था, उनखे जेको आहे तबाह कयो आहे। त इहो हिकिड़ो वॾो आहे। ऐं पाकिस्तान में जेका एनवायरमेंटल कास्ट आहे उहा तक़रीबन 365 अरब रुपया सालानो आहे, माना 1 अरब असांजो रोज़ानो नुक़सानु पियो थिए। अच्छा, शहरनि में अचो त असां वटि एयर पॉल्यूशन आहे, नॉइज़ पॉल्यूशन आहे ऐं पाणीअ जी पॉल्यूशन आहे। शहरनि सभिनी जो तव्हां ॾिसो त जेको वेस्ट आहे उहो बिना सीवरेज जे असां समुंड में उनजी इकोलॉजी अहिड़े नमूने सां जेकॾहिं सिंध में पंहिंजो जेके ॿिया दरिया इंडस रिवर सां गॾु जेके जेके शहर आहिनि उन्हनि सभिनी जो शहरनि जो गंदो पाणी सखर खां वठी ठटे ताईं उहो म्यूनिसिपल वेस्ट उहो दरिया में, कैनाल्स में, वाहन में। ॿियूं तव्हां असां सिंध जी हिकिड़ी वॾी सुञाणप रही आहे, सिंध जूं ढंढूं ढोरा, उहा हिकिड़ी अलॻि इकानमी हुई, हिकिड़ो कल्चर हो, तहज़ीब हुई। मंछर हिकिड़ो अलॻि तहज़ीब हुई जिते असांजे ॿेड़ियुनि में घर हुआ ऐं माण्हू उते पंहिंजो पैदा थियण खां वठी मरण ताईं उन्हनि जी लाइफ ॿेड़ीअ में गुज़रंदी हुई। उहो सॼो हिकिड़ो कल्चर उहो तबाह थी वियो। त मां सम्झां थो त मौसमी तब्दीली हिन वक़्तु जेके इंसानी बका जे लाइ हिकिड़ो वॾे ख़तरे तौरु साम्हूं थी उभरी आई आहे। इहे त सभु शयूं प्रॉब्लम आहिनि। जी हा, हाणे अचूं था हल जी तरफ़। जी हा, ठीकु आहे, इन जो हल छा आहे? हल इहो आहे त असांजो जेको सॼी दुनिया में हींअर फोकस थिए पियो उहो आहे त ग्रीन डेवलपमेंट या सस्टेनेबल डेवलपमेंट। ठीकु आहे। ग्रीन डेवलपमेंट इहा आहे त असां पहिरीं त असांजो जेको कंस्ट्रक्शन मॉडल आहे, जेके असां बिल्डिंग्स ठाहियूं था उहे हाईली एनर्जी इंटेंसिव बिल्डिंग्स आहिनि। मीन्स तव्हांखे हर वक़्तु उते एयर कंडीशनिंग खपे या हीटिंग खपे। ठीकु आहे, तव्हां उन खां रही नथा सघो। अॻे जेको असांजो पुराणो आर्किटेक्चर हो, जेके बिल्डिंग्स हुयूं ब्रिटिश पीरियड में या पाकिस्तान खां पहिरीं, उन्हनि में इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखियो वेंदो, रोशनीअ जो, हवा जो, उहे असांजे क्लाइमेट कंडीशन खे ॾिसी करे ठाहियूं वेंदियूं। हाणे असां जेको जेको सो कॉल्ड जेका डेवलपमेंट त कई आहे, पर उन जे लाइ तव्हांखे ओतिरी बिजली बि खपे, ओतिरी तव्हांखे ॿिया तवानाई जा वसीला बि खपनि। हिकिड़ो त इहो असां ॾिसूं त असांजा जेके नेचुरल तरीक़ा हुआ रहणी कहाणीअ जा, या इवन अॻे घरनि में बि प्लांटेशन असां कंदा हुआसीं। हाणे वरी थोरी इन ते पंहिंजो अवेयरनेस आई आहे ऐं माण्हू प्लांटेशन शुरू कई आहे। त इहा सुठी ॻाल्हि आहे त घरनि में बि प्लांटेशन कजे, गॾोगॾु पंहिंजे पाड़े में एरिया में असांजा जेके स्कूल आहिनि या सरकारी बिल्डिंग्स आहिनि उन्हनि में वधि खां वधि जेको आहे सो असां वणकारी कयूं। ऐं ॿियो इहो आहे त जेको हाणे जीअं ताज़ो तव्हां वठो त हिकिड़ी फैक्ट्रीअ खे बाहि लॻी कराची में या इलाइक़े में वाक़िया थींदा रहिया आहिनि। हाणे इहे जेके फैक्ट्रियूं आहिनि इहे रेज़िडेंशियल एरिया में ठहियूं पियूं आहिनि। ठीकु आहे, त ताज़ो हाणे एनवायरमेंट खाते हुनजो नोटिस वरितो आहे ऐं उहे सॼी सर्वे पिया कनि त किथे किथे सिंध में जेके सनतूं आहिनि उहे रिहाइशी इलाइक़नि में आहिनि। त इहे जेके आहिनि अहिड़े असां वटि डिपार्टमेंट बि मौजूदु आहे, कानून साज़ी बि थी आहे माशाल्लाह। ऐं अॻु में एनवायरमेंट जो शोबो फेडरल गवर्नमेंट वटि हो, 18वीं तरमीम खां पोइ ही सूबनि वटि अची वियो। हाणे सूबे जी वधीक ज़िम्मेवारी बि आहे त उन कानून खे अमल दरामद जेको आहे। अच्छा, पर मूं ज़ाती तौर ते एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसी जेका हिते ई विज़िट कयो आहे 2 दफ़ा 3 दफ़ा या हिन खां वधीक कयो हूंदो,
हिते सिर्फ़ु परमिशन्स जी ॾेती लेती थिए थी त कंहिंखे परमिशन ॾियणी आहे, कंहिंखां वठणी आहे, कंहिंखे छा ॾिसे, कमु नथो थिए जेको मतिलबु आम माण्हू जे लाइ कमु हुजणु खपे उहो नज़र न आयो आहे। प्लास्टिक जी थैली केतिरा दफ़ा हुकूमत बैन करे चुकी आहे, पर इन में हुकूमत जी एॾी वॾी नाअहली नज़र अचे थी त रिट असांखे नज़र ई नथी अचे। साॻी प्लास्टिक जी थैली असां वटि हींअर बि मौजूदु आहे। एनवायरमेंटल लॉ बि त हूंदो न। जी उहो ई ॻाल्हि कयूं पिया त पहिरीं जेको असांजो फेडरल गवर्नमेंट जो एक्ट हो, एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट 1997, पोइ हीअ जॾहिं अरिड़हीं तरमीम खां पोइ सूबनि खे मिलियो त सिंध में हिकिड़ो त सुठो थियो त कानून साज़ी थी 2014 में सिंध जो एनवायरमेंट जो कानून अलॻि पास थियो ऐं हींअर उनजे तहत आहे। पर कानून साज़ी करणु हिकिड़ो फेज़ आहे ऐं जेका साईं वारी ॻाल्हि इन्फोर्समेंट उन ते लेटर एंड स्पिरिट में उहो वरी ॿियो फेज़ आहे। असां वटि इन्फोर्समेंट कोन थी थिए। असां वटि इंडस्ट्री जेको आहे सो पॉल्यूशन में वॾो कंट्रीब्यूट थी करे। असां वटि कराची जो जेको आहे सिस्टम असांजो वेस्ट जो उहो त तमामु घणो तव्हांखे ख़बर आहे त असां समुंड में मोकिलियूं था। हिते असां वटि 2 वॾा मेहुनि जा फार्म्स आहिनि, कैटल फार्म्स आहिनि, उन में तक़रीबन 3.5 लख लाइव स्टॉक आहे। उन्हनि सभिनी जो जेको मैन्यूअर आहे उहो बि असां समुंड में मोकिलियूं था। स्लॉटर हाउस आहिनि, उन्हनि जो बि तव्हां जेको असां वेस्ट उन में थो वञे त काफ़ी जेके इब्राहिम हैदरी ऐं रेडी जे पासे तव्हां वेंदो उते तव्हांखे समुंड जो पाणी रेड नज़र ईंदो। एतिरी त पॉल्यूशन हाई लेवल ऐं कंहिं दौर में चवंदा त कराची जो समुंड एॾो त साफ़ु हूंदो जो सिको उछलाइबो त बि नज़र ईंदो, हाणे माण्हू हलियो थो वञे त बि नज़र कोन थो अचे। इहा उनजी आहे। त असांजा जेके जीअं तव्हां शुरू में चयो तिमर जा ॿेला, इहे तमामु हिकिड़ी अहम असांजो इकोसिस्टम जो हिसो आहिनि। ऐं सॼी दुनिया में जॾहिं तव्हांखे यादि आहे त 2004 में सुनामी आई ऐं पंहिंजो साउथ एशिया में, त उन्हनि इलाइक़नि में जिते तिमर जा ॿेला हुआ उते नुक़सानु घटि थियो। माना हे हिकिड़ो नेचुरल बैरियर आहे, दीवार जो कमु था ॾियनि जेके साइक्लोन ऐं तूफ़ान अचनि था, सामूंडी तूफ़ान, ऐं असां उहा जेकॾहिं अहिड़े नेचुरल बैरियर या दीवार ख़तमु करे छॾींदासीं त ज़ाहिर आहे उहो वधीक वल्नरेबल थींदासीं, वधीक ख़तरे में थींदासीं। त असांजी जेका इंडस डेल्टा आहे पाकिस्तान जी जेका सामूंडी पट्टी आहे तक़रीबन 1050 किलोमीटर ते मुश्तमिल आहे ऐं उन में 350 किलोमीटर सिंध आहे ऐं तक़रीबन 700 किलोमीटर बलूचिस्तान जो आहे। पर इन टर्म्स ऑफ प्रोडक्टिविटी फिश जे हवाले सां या उनजो जेको मुआशी कंट्रीब्यूशन आहे उहो सिंध जी जेको डेल्टा आहे या सिंध जी साहेली पट्टी उनजो वधीक आहे। उहो उनजे करे या त उते तिमर जा ॿेला आहिनि ऐं तिमर जा ॿेला जीअं मुंहिंजो हिकिड़ो त नेचुरल बैरियर आहिनि अगेंस्ट पाण बि थींदा आहिनि, जीअं किरंदो आहे पाणी उहो थींदो आहे। जी हा, ईअं बि आहे। प्लस में कुझु हाणे प्लांटेशन थिए थी। जी हा, त हिकिड़ो त उहो साइक्लोन खे उनजे असर खे घटाइनि था, ॿियो मच्छीअ जे मुख़्तलिफ़ स्पीशीज़ जी नर्सरी आहिनि, ठीकु आहे न, उन्हनि जी वाध वीज जे लाइ उहे जेको अहम माहौल फ़राहम कंदो आहे। त उन हवाले सां जीअं मुंहिंजो त असांजी सिंध जी साहेली पट्टी जो जंहिंमें जेके तिमर जा ॿेला आहिनि, हालांकि असांजो 350 किलोमीटर आहे, बलूचिस्तान जो 700 किलोमीटर आहे, पर जेको इकनॉमिक कंट्रीब्यूशन आहे उहो असांजे डेल्टा जो वधीक आहे, छाकाणि त तिमर जा ॿेला आहिनि। ऐं तिमर जा ॿेला तॾहिं ठहिया ऐं डेल्टा फॉर्मेशन तॾहिं थी जॾहिं सिंधू दरिया जेको हज़ारनि लखनि सालनि खां वहे थो पियो, उहो पाण सां गॾु सिल्ट खणी वियो हो, लट जंहिंखे सिंधी में पाण चवंदा, उन लट सां उहा डेल्टा फॉर्मेशन थिए थी। ठीकु आहे, तव्हां ॾिसो त अञा ताईं असां वटि काफ़ी जज़ीरा हा जी पुशबैक कंदो आहे, समुंड खे पुशबैक कंदो आहे ऐं उते डेल्टा फॉर्मेशन थींदी आहे। उते तव्हां जेके काफ़ी अञा ताईं माण्हू आहिनि, जज़ीरा ॻोठ आहिनि जेके माण्हू अञा डीप सी में रहनि था ऐं न उन्हनि खे का पाणी जी सहूलियत आहे, का दुनिया जी सहूलियत कोन्हे, पर अञा ताईं उहे माण्हू रहंदा। त सिंधू दरिया जूं 17 क्रीक्स जेके शाखूं हुयूं ब्रांचिस, उहे फ्रॉम गिज़री क्रीक टू सर क्रीक, इहे असांजूं इंडस डेल्टा जूं 17 ब्रांचिस हुयूं। हाणे मुश्किल सां 1 या 2 बची आहे। ठीकु आहे। अच्छा नासिर भाउ, असांजो टाइम जीअं घटि आहे, ही जेके अॼुकल्ह ॻाल्हि पई करे गवर्नमेंट त नंढा नंढा डैम्स ठाहियूं पिया, नंढा नंढा डैम्स ठाहिणु खपे, पोइ असांजे कराची आस पास में वॾियूं वॾियूं हाउसिंग स्कीम्स आहिनि, उते बि नंढा नंढा डैम्स ठाहिणु शुरू थिया आहिनि। इन सां छा फ़ाइदो थींदो? हा, हिन में इहा त जेको सिंध जी मजमूई एराज़ी आहे, उनजी 65% एराज़ी जेका आहे एरिड ज़ोन में असां हुनखे क्लासीफाई कयूं, एरिड ज़ोन, पोइते पियल उते जेका लाइफ आहे उहा रेन ते डिपेंड थी करे, माना उते इरिगेशन जो निज़ाम कोन्हे को। उन में 3 असांजा ज़ोन्स आहिनि, हिकिड़ो कोहिस्तान ऐं काछो, थरपारकर ऐं नारा रीजन, जंहिंमें ख़ैरपुर ऐं सांगड़ जो इलाइक़ो आहे। जी हा, त इन में इरिगेशन सिस्टम न आहे। ठीकु आहे, उन ते जेका बि माण्हुनि जी लाइफ आहे, जेका बि उते रहणी करणी आहे, मईशत आहे, माहौल आहे, उहो बरसाति डिपेंड थो करे। तव्हां ॾिसो त हू मई अप्रैल जून ताईं जेका फस्ट जेकॾहिं बरसाति थींदी आहे ऐं जुलाई ताईं अगस्त ताईं इंतज़ारु कंदा आहिनि, न थींदी आहे त पोइ मूव कंदा आहिनि बैराज एरिया में। त उन हवाले सां उते काफ़ी इन्हनि इलाइक़नि में पोटेंशियल आहे त असां रेन वाटर हार्वेस्टिंग कयूं
जंहिंजे उनखे जॾहिं बरसाती पाणी अचे थो त हिकिड़ो तमामु घणियूं बरसातूं अचनि थियूं, पोइ इहे नयूं जेके आहिनि से पाणी हली थो वञनि, उन ऐं मक़ामी माण्हुनि खे फ़ाइदो कोन थो पहुचे। ठीकु आहे। त नंढनि डैमनि सां इहो थींदो त हिकिड़ो त उहो जेको आहे जर जो पाणी उहो उनजी सतह वधंदी ऐं माण्हू जेके आहिनि से उते जेका ज़राअत करे सघंदा, उन्हनि जो जेको वॾो लाइफ स्टॉक आहे ॿिन्हिनि इलाइक़नि में चुपायो माल माण्हुनि जो गुज़ार सफ़र, उन्हनि जे लाइ पाणी जी अवेलेबिलिटी थींदी। त इहो हिकिड़ो सुठो क़दम आहे ऐं जेको हिन वक़्तु सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध गवर्नमेंट ऐं ॿिया आलमी इदारनि जी मदद सां नंढा डैम ठाहिया पिया वञनि ऐं इन्हनि सां काफ़ी मुआशी ऐं माहौलियाती जेको आहे सो फ़ाइदो पवंदो। ठीकु। हाणे चवंदा किताबनि ॾांहुं, हीअ तव्हां किताबु लिखियलु हिकिड़ो अछो पाणी लुड़ थियो ॿियो साईं कलंदर लकियारी साहिब तव्हां लिखियो आहे, त हिन में छा आहे, हिन अछो पाणी लुड़ थियो? हिन में सिंध जे माहौलियात जे हवाले सां, जंगली जीवत जे हवाले सां, ॿेलनि जे हवाले सां मुंहिंजा मज़मून आहिनि आर्टिकल जेके मुख़्तलिफ़ अख़बारनि में रिसालनि में छपिया, उनखे मूं कंपाइल कयो आहे ऐं उनखे इहो छपियो आहे। हिन जो मुहाग महताब अकबर राशिद साहिबु लिखियो आहे, जेको यकीनन मुंहिंजे लाइ हिकिड़ो एज़ाज़ आहे। ऐं त कोशिशि इहा आहे त माण्हुनि खे हिकिड़ी अवेयरनेस ॾिजे ऐं उनखे जीअं माण्हुनि खे थोरो अहसासु थिए त असां एनवायरनमेंट बि असांजो आहे, हिन जी मालिकी कजे। ऐं ॿियो ही तव्हां किताबु आहे साईं प्रोफेसर कलंदर शाह लकियारी साहिब जी ज़िंदगी ऐं कारनामा जे हवाले सां आहे। साईं तव्हांखे ख़बर आहे त न सिर्फ़ु अंग्रेज़ी शोबे सां साईं जी वाबस्तगी रही, पर सिंध जा हिकिड़ा वॾा आलम स्कॉलर हुआ। सिंधी ॿोली, अंग्रेज़ी ॿोली, मुख़्तलिफ़ ॿोलियूं साईं खे ईंदियूं हुयूं, जंहिंमें फ़ारसीअ खां वठी पाकिस्तान जूं सभई ॿोलियूं साईं ॼाणंदा हुआ। ऐं पंहिंजो ऐं जेको नालो हो उनजे शख़्सियत जो असर बि रहियो। ऐं असांखे यादि आहे त सिंध यूनिवर्सिटी में इंग्लिश डिपार्टमेंट में असांजो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन रहियो। साईं हेड ऑफ द डिपार्टमेंट रहिया ऐं पंहिंजे हिकिड़े मख़सूस अंदाज़ सही आहे। आख़िरी पैगाम छा ॾींदो तव्हां असांजे ॾिसण वारनि खे माहौलियात जे हवाले सां? बसि मां इहो चवंदुसि त हिकिड़ो टर्म असां यूज़ कंदा आहियूं, इकोलॉजिकल फुटप्रिंट। ठीकु। इकोलॉजिकल फुटप्रिंट इहो आहे त इंसानु सुबुह खां वठी राति ताईं जेके मुख़्तलिफ़ सरगर्मियूं करे थो, उन में उहो ॾिसो त असां एनवायरनमेंट खे केतिरो नुक़सानु पिया पहुचायूं, डैमेज पिया कयूं। उन्हनि खे असां पंहिंजो फुटप्रिंट खे चेक कयूं। उहो बुर्श ॾियण खां वठी, पाणीअ जे इस्तेमालु खां वठी, कपिड़नि जे इस्त्रीअ ताईं, इलेक्ट्रिसिटी जो इस्तेमालु, ऑफिसुनि में बिजलीअ जो इस्तेमालु, पेपर जो इस्तेमालु, छाकाणि पेपर बि तव्हांखे ख़बर आहे वण कटे था ठाहियूं असां, सम्झो। त इहे सभई असां जेके पंहिंजो इवेल्यूएट कयूं। टिशू जी आहे ऐं गाॾी जो इस्तेमालु, ठीकु आहे। असां हाणे वटि अहिड़ी अॻे त ॿाहिराणी में घटि हूंदो, हाणे त ॿाहिराणी में बि नंढी खां नंढी शइ जेकॾहिं पाव खीर वठण लाइ बि मोटर साइकिल था कढी वञूं, दही वठण लाइ वञूं था, धुओं ऐं उहो तेल जेको सड़े थो, मीन्स तव्हां कार्बान में एमिशन में कंट्रीब्यूट पिया कयो। त ॿाहिरनि मुल्कनि में इहो आहे त उते कार पूलिंग सिस्टम आहे। त बाबा जेकॾहिं हिकिड़ो माण्हू वञे थो यूनिवर्सिटी त 5 माण्हू हुन सां ॿिया गॾिजी वेंदा, बजाए हर माण्हू अलॻि अलॻि गाॾी खणी वेंदा। जी हा। त इकोलॉजिकल फुटप्रिंट पंहिंजो असां ॾिसूं ऐं उनखे घटि कंट्रीब्यूट कयूं, छाकाणि त इंडिविजुअल फ़र्द जो बि वॾो मैटर करे थो। हुकूमत खे बि पंहिंजो किरदारु अदा करणु खपे, एज़ अ फ़र्द असांखे। वरी महिरबानी थोरे वक़्त में बहितरीन ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं। जी दोस्तो, नासिर पंवर असांखे बहितरीन ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं उमेदु आहे त असां हिन ते अमल कंदासीं। अॼु असां वटि जेका महिमान आहे उनजे बारे में ॿुधाईंदा हलूं त कोविड जिथे हेतिरा हाञा आहिनि, जिथे हिकिड़ी सोच हुई त भई कोविड में छा कजे, कीअं कजे, पर किथे किथे वरी कोविड पॉज़िटिव बि असरु छॾे वियो, जंहिंमें नंढनि ॿारनि खे हाणे ख़बर आहे त ऑनलाइन क्लासिस कीअं थींदा आहिनि, कीअं प्रिंट आउट निकिरंदा, कीअं क्लास अटेंड थींदो, कहिड़े तरीक़े सां कहिड़नि सॉफ्टवेयर खे इस्तेमालु करिणो आहे। तीअं ई कुझु घरेलू औरतूं, कुझु घरेलू छोकिरियूं जेके पंहिंजे वक़्त खे कीअं यूटिलाइज़ कजे, कहिड़ी डिग्री हासिलु कजे, छा करे सघिजे थो घर खां वेही करे, भले उहे मैरिड हुजनि, ॿार हुजनि, पर पंहिंजी कैपेबिलिटीज़ खे कीअं वधाइजे, उन लाइ अॼु असां वटि जेका महिमान आहे सा ॾाढी शानदार आहे, जंहिं टैलेंटेड आहे, क्रिएटिव बि आहे। ऐं असां ॻाल्हायूं था मुर्क सुहाग। मुर्क सुहाग असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कीअं आहियो मुर्क, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां सभु ठीकु आहियो? असां त बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं, फर्स्ट क्लास आहियूं। ख़ैर सां ऐं अदा महताब फ्रेम में नज़र अची वई आहे। इहा ई त ख़ूबसूरती आहे लाइफ में। भले तव्हां केतिरा बि डुको, पर तव्हां अची वियो असांजे फ्रेम में। तव्हां जी तव्हां वेहो काफ़ी ॾींहं खां पोइ तव्हांजो वरी इंट्रो करायूं था। मुर्क, माशाल्लाह, कोविड में तव्हां छा सिखियो ऐं छा सेखारियो, छा सर्व कयो पिया, तव्हांजी ज़िंदगी में छा अहिड़ी नवाण पैदा थी? Thank you so much for the good introduction.
असां जॾहिं स्कूल में हूंदा हुआसीं त असांजी प्रिंसिपल असांखे चयो त वक़्तु ऐं हालात जेके आहिनि उहे हमेशह हिकु जहिड़ा न हूंदा, हमेशह सुठा न हूंदा, बट द मेन थिंग कि तव्हां हुन मां कहिड़ी वाइब पिक कयो था, ईदर पॉज़िटिव ईदर नेगेटिव। कोविड में जीअं त तव्हांखे ख़बर आहे त तमामु घणियूं जेके आहिनि मुश्किलातूं बि पेश आयूं, फाइनेंशियल इशूज़ बि माण्हुनि सां गॾु पेश आया। उते ई असांजे गवर्नमेंट वारनि, मां ज़रूरु हिननि जो नालो खणंदमि, त गवर्नमेंट असां लाइ इनिशिएटिव्स वठंदी आहे स्टूडेंट्स लाइ, जंहिंमें तव्हांखे फ्री प्रोग्राम सेखारिया वेंदा आहिनि, बट असांजी जेका यूथ आहे या असां जेके पाण आहियूं, असां उन्हनि ते रिलाए नथा कयूं, असां मॉब मेंटेलिटी में हलिया था वञूं। त अगरि गवर्नमेंट का शइ असांखे फ्री ऑफ कॉस्ट का शइ ऑफर करे थी त हिन में डेफिनेटली कोई स्कैम हूंदो, बट इट्स नॉट द फैक्ट। तव्हां रजिस्टर्ड जेके अथॉरिटीज़ आहिनि उहे ॾाढा सुठा प्रोग्राम्स थियूं कराइनि। कोविड में छोकी ऑब्वियसली मार्केट्स बंदि हुयूं, हर शइ बंदि हुई, स्कूल्स वर क्लोज्ड। आई एम द मदर ऑफ 2 टॉडलर किड्स, ठीकु आहे, ऐं माई लाइफ इज़ एब्सोल्युटली परफेक्ट, कंहिं शइ जी कमी न आहे, हर शइ स्मूथ हले पई, बट देन आई थॉट त छो न माण्हू कुझु अहिड़ो करे जेको माण्हू ॿियनि खां डिफरेंट पाण खे मञे रहे। चाइल्डहुड खां मां कुझु न कुझु कंदी रहंदी हुयमि, पेंटिंग्स हुजनि, BBC जो स्कॉलरशिप प्रोग्राम मां 2007 में विन कयो ऐं ऑल ओवर पाकिस्तान 40 स्टूडेंट्स सिलेक्ट थिया, जंहिंमें पाकिस्तान कराची मां 5 स्टूडेंट्स हुआ एंड आई वॉज ऑन द 3rd पोज़ीशन। उन खां पोइ आई वॉन BBC स्पेलिंग बी कॉम्पिटिशन, आर्ट काउंसिल्स जा तमामु घणा मां प्रोग्राम्स अल्हम्दुलिल्लाह विन कया, ऐं क्रेडिबिलिटी मां पाण ते न ॾींदमि, अल्लाह खां पोइ फैमिली आहे जेका तव्हांखे पुश करे थी। सो इहो स्टीरियोटाइप तव्हांखे जेको आहे न ब्रेक करिणो पवंदो। त अगरि तव्हां मैरिड आहियो, इफ़ यू हैव किड्स, यू कैन डू एनीथिंग, तव्हां करे था सघो, तव्हां घर जे अंदरि वेही बि करे था सघो। इट्स अ मैसेज खोड़ सारी छोकिरियुनि लाइ जेके पढ़णु थियूं चाहिनि, बट ड्यू टू सम रीज़न्स हू पंहिंजे घर खां नथी ॿाहिरि, या कुझु एक्टिविटीज़ या घर जी मसरूफ़ियतनि जे करे, पर तव्हां पाण खे 1 कलाकु ज़रूरु ॾेई था सघो। तव्हां पाण खे 1 कलाकु ॾेई करे अगरि तव्हां पंहिंजे स्टार्ट तव्हां किथां वरितो? मूंखे नेचुरली जेको आहे गॉड गिफ्टेड मुंहिंजी वॉइस सुठी हुई, सो आई थॉट कि मां वॉइस सां रिलेटेड का अहिड़ी शइ सिखां जंहिंखे मां इनहेंस करे सघां पंहिंजी क्वालिटी खे। त पोइ गवर्नमेंट जो DG स्किल प्रोग्राम आहे फेडरल मिनिस्ट्री जो, त मां उन में मां एनरोल थियमि। कीअं मूंखे ॿुधायो त मां उन जे बारे में पूरो रिसर्च कयमि। उन खां पोइ मां ग्राफिक डिज़ाइनिंग एंड फ्रीलांसिंग सिखी। फ्रीलांसिंग बेसिकली तव्हांखे सेखारे थो त तव्हां पंहिंजो प्रपोज़ल ॿियनि क्लाइंट्स ताईं कीअं उनखे ख़ूबसूरत करे पेश कयो त हू तव्हांजो प्रपोज़ल एक्सेप्ट कनि। अॼुकल्ह खोड़ सारा यूनिवर्सिटीज़ आहिनि, खोड़ सारा MBAs डॉक्टर्स मां पास आउट था थियनि, बट जॾहिं तव्हां इंटरव्यू लाइ वञो था त तव्हां वटि इंटरव्यूअर पुछे थो त 50 माण्हू इंटरव्यू लाइ आयो आहे एंड एवरी वन इज़ होल्डिंग द सेम डिग्री, तव्हां वटि स्पेशल स्किल छा आहे? सो अॼुकल्ह स्किल ते गवर्नमेंट प्रोग्राम्स फ्री ऑफ कॉस्ट कराए थी, ऐं मां उन्हनि खां फ्रीलांसिंग सिखी, ग्राफिक डिज़ाइनिंग, देन ऑडियो वीडियो एडिटिंग। इहो तव्हां ड्यूरिंग कोविड जी ड्यूरिंग कोविड मां कयो, ग्राफिक डिज़ाइनिंग ऐं फ्रीलांसिंग एंड ऑडियो इंजीनियरिंग। सॼो घर में वेही करे? जी सॼो घर में वेही करे। काॾे न विया तव्हां? न काॾे बि कोन। ऑनलाइन अप्लाई कई, ऑनलाइन रिप्लाइज मिलिया, पोइ इनखे तव्हां कीअं यूटिलाइज़ कयो? 4 मंथ्स जो मां कोर्स कयो, मां सर्टिफाइड ग्राफिक डिज़ाइनर एंड फ्रीलांसर आहियां। ऑडियो एडिटिंग ऐं वीडियो एडिटिंग मुंहिंजो पंहिंजो शौक़ु हुयो, त पोइ मां उन ते बि सिखिया वरिती, छोकी कंहिं बि शइ जो शॉर्टकट न आहे हूंदो, तव्हांखे सिखणो थो पवे। जॾहिं तव्हां पंहिंजी नॉलेज कीअं ॿिए खे ॿुधायो था त उनखे एग्ज़ीक्यूट करण लाइ बि तव्हांखे वर्ड्स हुजनि, त तव्हां कीअं कन्वे था कयो। त पोइ मां सॼो सिखियमि। उन खां पोइ मां सॉफ्टवेयर्स परचेज़ कया, पोइ मां पहिरियों त पंहिंजे सैम्पल्स ते कमु कयो, उन खां पोइ मां पंहिंजो प्रपोज़ल्स ठाहिया ऐं उनखे स्ट्रॉन्ग कयमि त मां कीअं क्लाइंट खे अप्रोच कयां ऐं कन्विंस कयां। ज़बरदस्त। सपोर्ट ज़ाहिर घर वारनि जी त थिए थी, तव्हां मैरिड आहियो, जेसीं ताईं तव्हांजो लाइफ पार्टनर तव्हांखे सपोर्ट नथो करे तेसीं ताईं तव्हां, मुंहिंजे ख़्याल में त माण्हू नथो निकिरी सघे, उभरी सघे, त ओॾां का रेज़िस्टेंस का ॿारनि जो तंग करणु सभु शइ? अल्हम्दुलिल्लाह ॿार त तंग कंदा आहिनि, छोकी जीअं हुन एज में आहिनि उहो डेफिनेटली तमामु टाइम इंगेजिंग फेज़ आहे, हुननि जो डेवलपिंग टाइम आहे। बट मुंहिंजा इन-लॉज़ अल्हम्दुलिल्लाह इन शइ में, मुंहिंजे हस्बैंड तमामु घणी हिन में सपोर्ट कई त न तूं अॻियां वधि,
जेके तूं शयूं घर में करी थी हू ॿिया बि माण्हू करे था सघनि सही सो व्हाट्स द डिफरेंट थिंग सही त अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जी तमामु घणी सपोर्ट चलो ज़बरदस्त आहे हिन ते वधीक ॻाल्हाईंदासीं कहिड़ियूं कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि किथां किथां अर्न करे सघे थो ऐं तव्हां खां पुछंदासीं त भई केतिरा पैसा कमायो था असांखे ॿुधायो घणो आहे वेही पैसा कमाई महताब भाउ असां सां गॾु आहे महताब भाउ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कीअं आहियो ठीकु Long आहे time no एतिरनि खां see. पोइ तव्हां सां जेको आहे बस समीर हिते जी चवंदा आहिनि त कब्ज़ो करे वेही रहियो फाइनली मां चयोमांसि हाणे एब्सेंस घणी थी वई मुंहिंजी हा सो अची वियसि ख़ुशि आहियो तव्हां असांखे मिस कयो या न इहो ॿुधायो तमामु घणो मां त हेठि वेही करे प्रोग्राम ॾिसंदो रहंदो आहियां अच्छा को बि एपिसोड मुंहिंजो मिस न आहे थियो ज़बरदस्त ऐं सोशल मीडिया हिन जी गवाह आहे मुंहिंजो कमेंट हूंदो ई हूंदो आहे हा न मूंखे तव्हां पंहिंजा फुटप्रिंट्स छॾियो था जिथे किथे मां इहो नोट कयो आहे न मैसेजिस तव्हांजा मूंखे मिलंदा रहंदा हुआ कमेंट्स तव्हां रेगुलर कंदा रहंदा हुआ फीडबैक ॾींदा रहंदा हुआ की ज़बरदस्त प्रोग्राम पिया कयो सही कॉलर आहिनि असां सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु पियो ॻाल्हाए असां सां हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बिल्कुलु ठीकु पंहिंजो तारीफ़ कराइजो मुंहिंजी भेण साबरा थी ॻाल्हायां विषय अदी साबरा पोइ ईअं चओ न तव्हांजी भेण साबरा अदी जी जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी अम्मा साबरा बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे नदी जी शुक्र अल्लाह साईं जो माशाअल्लाह ॾाढो सुठो प्रोग्राम आहे माशाअल्लाह अदी माशाअल्लाह मुर्क अॼु असां वटि आई आहे सुञाणोसि मुर्क खे अदी जी 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 बिल्कुलु मां मुर्क सां ॻाल्हाइणु चाहींदसि जी ॻाल्हायोसि अस्सलाम वालेकुम आंटी वालेकुम अस्सलाम माशाअल्लाह माशाअल्लाह अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे ॾाढो सुठो तव्हांजो माशाअल्लाह हे प्रोग्राम में अचणु ऐं तव्हांजी माशाअल्लाह एतिरियूं सुगराइतूं ॾिठियूं आहिनि ॿुधियूं आहिनि थैंक यू सो मच आंटी तव्हां सां ॾाढी मुंहिंजी ख़ुशी दुआऊं थी माशाअल्लाह तव्हां पंहिंजी माशाअल्लाह घर में ॿारनि सां पंहिंजी माशाअल्लाह सॼी फैमिलीअ सां कीअं तव्हां एतिरो सुठो टाइम कढी ऐं एॾा सुठा कम कया आहिनि असांजो त माशाअल्लाह कंद तव्हां ससुर सां मथे करे छॾियो थैंक यू सो मच आंटी बस इहा हा एप्रिसिएशन इंशाअल्लाह ताला मुर्ग तव्हां खां ट्रेनिंग असां बि वठंदासीं इंशाअल्लाह ताला असां चैनल ते अची सघूं था जी जी आंटी हा हा असांजा माशाअल्लाह ॿार अगरि ईअं आहिनि त असां वॾनि खे बि ज़रूरु गाइड कंदा जी बिल्कुलु आंटी बिल्कुलु हा अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे अल्लाह वरी महिरबानी अदी साबरा वधीक कामयाबी नसीब करे वरी महिरबानी ऐं वरी महिरबानी ऐं उनसां खे थोरो ॿुधायो ऐं हाणे घर भातियुनि खे ॿुधाईंदो न त मुर्क मुंहिंजी भाणेजी बि थिए पर उन सां गॾोगॾु ईअं न आहे त सिर्फ़ु मुंहिंजी भाणेजी जी करे ई हिन प्रोग्राम में पर हीअ ख़ुदि टैलेंटेड आहे ऐं मुर्क उन्हनि छोकिरियुनि मां आहे जंहिंजी सेल्फ टॉट आहे कंहिं इदारे में वञी करे न सिखी मुर्क बल्कि घर में वेही करे जी एतिरी प्रैक्टिस परफेक्ट थी वई ऐं हीअ ऑनलाइन ते थोरो घणो यकीन रखंदी ईंदी हुई शुरू खां वठी जॾहिं इंटरनेट आयो हिन अहिड़ो आर्ट ठाहियो जो ईरान जे म्यूज़ियम वारनि पंहिंजा जेके उन्हनि जा वॾा वॾा हूंदा आहिनि छा हुया बुकलेट्स म्यूज़ियम में जेके उन्हनि जूं आर्ट्स हुयूं उन में उन जे वॾनि वॾनि किताबनि में मुर्क जे जेन्युन हथ जी पेंटिंग थियल आहे ऐं हिन कंहिंखां सिखी कान त अंदाज़ो लॻायो त हिन जो पंहिंजो हिकिड़ो ज़ाती हिकिड़ो टैलेंट हुयो ऐं हिन सां गॾोगॾु जेतिरियूं स्कॉलरशिप्स ईंदियूं हीअ खटी ईंदी हिकु दफ़ो त मां मुर्क जे लाइ विड़ियसि घर वारनि सां अमेरिकन स्कॉलरशिप आई जंहिंमें हीअ टॉप इन में आई त मूं चयो त मुर्क खे छॾियो त हीअ करे अचे कोर्स पर घर वारनि इजाज़त न ॾिनी ऐं मुर्क सां गॾु बीठो रहंदो हुउसि जिथे किथे भई हिनखे अॻियां आणियो पर ख़ैर आहे पर उनजे बावजूदि सही ॻाल्हि आहे की औरत जे अॻियां वधण में मर्द जी सपोर्ट इलाही ज़रूरत आहे जी ऐं कंसिस्टेंसी हुजे तव्हांजो जेको गोल आहे में तव्हांखे कंसिस्टेंट तव्हांखे सभिनी खां वधीक कंहिं सपोर्ट कई फर्स्ट मुंहिंजे पेरेंट्स एंड देन ऑब्वियसली मुंहिंजे हस्बैंड जी उन्हनि मूं ते ट्रस्ट कयो त जेकी मां जिन शइ जे बारे में मां क्लेम कयां थी मां करे सघां थी बसि सेल्फ एनालिसिस माण्हू खे करणु घुरिजे त तव्हांजो इंट्रस्ट कंहिं में आहे ऐं तव्हां हुन में केतिरो एक्सेलेंसी वठी था सघो माणे था सघो ये तो हद हो गई भाई आज पहले घर वाले फिर हस्बैंड मैं एक चीज कहता था कि भाई मामू समझो मामू मत बनाओ कि मुंह सपोर्ट
सपोर्ट कई मुल्क के जी बिल्कुलु मां नंढड़ी हूंदी हुअमि त मां No, I'm just kidding. जी, Just kidding. yeah. Yes. त मामा हमेशह मूंखे तमामु घणी उन्हनि पुश कई मीडिया जी तरफ़ां त मूंखे मामा जी ई सपोर्ट हुई त कीअं ॻाल्हाइणो आहे, कीअं कैमरा खे फेस करिणो आहे, किथे तव्हांजी टोन लाइट हुजे। अगरि अॼु बि मूंखे वॉइस ओवर जा जेके प्रोजेक्ट मिलंदा आहिनि ऐं माण्हू चवंदा आहिनि त तव्हां किथां सिखिया वरिती, त मां इहो ई चवंदी आहियां त मुंहिंजे मामा खां मूंखे मिली आहे, छो की मां नंढपण खां मुंहिंजे मामा खे ई ॾिसंदी आहियां। चलो हाणे मखण थी वञे। सुहाग इहो ॿुधायो कि फीमेल्स लाइ स्पेशली केतिरियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऑनलाइन? फीमेल्स लाइ एज़ कम्पेयर टू मेल तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, बसि अवेल करण जी देरि आहे। मां नंढी हुयमि त असांजी प्रिंसिपल असांखे हिकिड़ी ॻाल्हि सेखारी त 2 शयूं हुजणु घुरिजनि जॾहिं बि तव्हां का शइ कीअं ॿिए ताईं पहुचायो था पंहिंजी, त हिकु कॉन्फिडेंस, त भले तव्हांखे 100% न अचे, अगरि तव्हांखे 50 बि अचे थो त 50% तव्हांजो कॉन्फिडेंस हुनखे कवर करे थो वञे, तव्हां जीअं तरीक़े सां पेश था कयो, कन्वे था कयो। ऐं सेकेंड जेको तव्हां वटि आहे उहो सभिनी खां बेस्ट आहे। बसि ही 2 शयूं आहिनि, तव्हांखे तमामु घणी पॉज़िटिव वाइब, तव्हां पाण हिकु वाइब जेको आहे तव्हांजी बॉडी रिलीज़ करे थी ऐं पोइ पाण ई सॼी दुनिया तव्हांजी कॉन्फिडेंस ते ऐं उन ते ट्रस्ट करे थी। सही। अच्छा मुर्ख, हाणे खोड़ असांजूं एतिरियूं भेनरूं या अदरियूं ॾिसनि थियूं ही प्रोग्राम, जेके चाहिनि थियूं त असां बि घर में वेठा आहियूं, को बि कीअं सिखिजे, कीअं सर्व कजे, एप्रॉक्स हेठि मथे छा हू घर में वेही करे 2 कलाक खां 3 कलाक सिर्फ़ु घर में कमु करे केतिरो अर्न करे सघनि थियूं घर में ई रही करे? नाउ डिपेंड्स कि उन्हनि कहिड़ो कोर्स कयो आहे ऐं उन कोर्स में केतिरी महारत रखनि थियूं। इट्स ऑल अबाउट द टाइम, तव्हां केतिरे शॉर्ट टाइम में पंहिंजे क्लाइंट खे हिकिड़ो त उनखे प्रपोज़ल पिच कयो था ऐं केतिरी देरि में तव्हां डिलीवर था कयो। जी, हू तव्हांजी कोर्स जी उन ते वैल्यूज़ ते बि डिपेंड थो करे। ऐं ॿियो प्रैक्टिस, जेतिरो तव्हां प्रैक्टिस कयो, मां कोर्स कयो उन खां पोइ 6 to 8 मंथ्स मां पाण जे कम ते प्रैक्टिस कई, उन खां पोइ मां पाण खे लॉन्च कयो। डिफरेंट प्लेटफॉर्म्स आहिनि इंटरनेशनल, उन ते तव्हां पंहिंजो आईडीज़ मल्टीनेशनल कंपनीज़ पाण ई जेके आहिनि उहे अगरि तव्हां अप्लाई बि कयो त ॾिसनि जी डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते पाण कॉन्टेक्ट कनि जी पाण कॉन्टेक्ट कनि था। बट असां जेके फ्रीलांसिंग में हाणे अॼुकल्ह पाकिस्तान तमामु सुठे नंबर ते अचे पियो, काफ़ी सुठो रेवेन्यू जनरेट कयो आहे पाकिस्तानी फ्रीलांसर्स, यूथ स्पेशली। मुंहिंजो हिकिड़ो क्लाइंट आहे, ही इज़ जस्ट 21 एंड हू अर्न करे थो नियरली अबाउट 10 lakhs इन अ मंथ। ऐं तव्हांजूं जेके हींअर स्क्रीन ते तव्हां ॿुधाईंदा हलो कहिड़ियूं कहिड़ियूं पेंटिंग्स आहिनि, छा आहे? जी, ही मुंहिंजो हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो व्हेन आई वाज इन फर्स्ट ईयर। ही शाहनामा रुस्तम हुयो। ही थोरो सो रफ हींअर आहे। ही ईरान जे शिराज़ सिटी में म्यूज़ियम में आहे, जेको 10,000 ईयर्स पुराणो आहे। ही पेज जेको आहे नॉर्मल पेज न आहे, ही पेज बज़ाते ख़ुदि तमामु हिकिड़ो पुराणो एंटीक पेज आहे, जंहिंमें शींहं जी खल ऐं जीअं तरीक़े सां नॉर्मल हिकिड़ो पेज ठहंदो आहे उन सां, छोकी नॉर्मल पेज तव्हांजो पेंट एब्ज़ॉर्ब कंदो आहे, ही ऐं एब्ज़ॉर्ब करे सेकेंड पेज ते निकिरी ईंदो आहे तव्हांजो पेंट। शींहं जी खल ते पेंटिंग थियल आहे। जी, दिस इज़ कॉल्ड द मिनिएचर पेंटिंग। ही बज़ाहिर तव्हांखे हिकिड़ो पेंट नज़र थो अचे, बट व्हेन यू फोकस इट त हर शइ जी डिटेलिंग हूंदी आहे। अगरि तव्हां हिननि जा वार बि ॾिसो त उहो हर वार ॿिए वार खां अलॻि आहे, हू हर अलॻि अलॻि वे में थो वञे, हुनजो लेंस अलॻि आहे, हुननि जूं पलकूं डिफरेंट आहिनि। दिस इज़ द ब्यूटी ऑफ मिनिएचर आर्ट। सही। त इहो तव्हां जेका आहे ईरान मोकिली हुई? जी जी जी, हिकिड़ी स्टोरी आहे, रियल स्टोरी आहे वॉरियर जी। वॉरियर जो नालो रुस्तम हुयो, उन्हनि जी लाइफ ते इहा ठहियलु आहे। अच्छा जी। नेक्स्ट आहे इहो उहो ई आहे रुस्तम ऐं उनजो हिकिड़ो वॉरियर जेको अगेंस्ट में उन सां गॾु हुयो, उन्हनि सां गॾु ही आम्हूं साम्हूं पूरी बेसिकली फ़ारसी स्टोरी आहे। अच्छा। इन जी 20 पेंटिंग्स हुयूं। मूं वटि कॉपी राइट उन टाइम न हुयो, त थोरी घणी मां जेको पाण खे करे सघियमि। इंस्पायर करे ऐं पोइ तव्हां इहा पेंटिंग ठाही आहे कंहिं शइ सां? न, मां बेसिकली मां किथे पेंट कयां पई हिकिड़ी कंहिं जाइ ते, त डेलीगेशन वारा उते वेठल हुया। यूजली जीअं तव्हांखे ख़बर आहे डिफरेंट होटल्स वग़ैरह में वेठा हूंदा आहिनि, उन्हनि जी मीटिंग्स हूंदियूं आहिनि। सो ही सॉ द कि मां कीअं स्ट्रोक हणां पई न ब्रश सां, हालांकि मां कॾहिं का सिखियो न आहे। त हुन चयो त कि अगरि फ़ारसी में पियो चए त हुनजो ट्रांसलेटर चयो त
ही चाहे थो त तव्हां इन्हनि जी आर्ट लाइ तव्हां पेंटिंग कयो शाहनामा ऐं रुस्तम जे लाइ। पहिरीं त मां ॾाढी कंफ्यूज़ थियमि त मूंखे त अलिफ बे नथी अचे। ही सेड मां तव्हांखे सेखारींदमि, तव्हां बसि स्टार्ट कयो। उन्हनि मूंखे पूरी स्टोरी ट्रांसलेट करे सम्झाई ऐं ही सॼो जेको वर्क आहे ही पोइ मां पंहिंजे इमेजिनेशन सां एग्ज़ीक्यूट कयो आहे। कॉन्सेप्ट उन्हनि मूंखे ॾिनो जी। जिते बि तव्हां गोल्डन कलर ॾिसो था हू बर्निश्ड गोल्ड आहे, रियल बर्निश्ड गोल्ड। ॿियो छा आहे असां वटि? नेक्स्ट कुझु आहे? ही मुंहिंजे घर में पंहिंजी पेंटिंग आहिनि। छा जी पेंटिंग आहे? घर में मुंहिंजी पेंटिंग आहिनि, इहे मां पाणी घर में ठाहियूं आहिनि। ही उन प्रोजेक्ट खां अलावा पेंटिंग्स आहिनि। अगरि ही बेसिकली ही मुंहिंजो कंसेप्ट आहे त हस्बैंड वाइफ जो जेको रिलेशन आहे ऐं अगरि उनमें सख़्ती थी अचे त तव्हां उन्हनि जा मूड्स ॾिसी था सघो, हिकु मेल आहे हिकु फीमेल आहे ऐं पोयां उन्हनि जी सख़्ती आहे। हुन ॿिन्ही जो जेको फेस आहे उहो ऑपोज़िट आहे, हा न? जी, हिकु ॿिए खे फेस कनि था ब्रांचिस मां, उन्हनि जो फेस थो ठहे। सही। वण आहे, वण जी हीअ अलाए छा आहे? ही सभु मिनिएचर आर्ट आहे। ही रुस्तम ई आहे, हुनजो चाइल्डहुड आहे जॾहिं हुनखे सेखारिजे पियो त कीअं तव्हां पंहिंजे दुश्मन सां कीअं जी जीअं पहिरें जंगूं विढ़बियूं हुयूं त हुन जेका सिख्या ॾिबी आहे। सही। त हिकिड़ी पेंटिंग में तव्हांखे केतिरो टाइम लॻंदो? जेके इहे मिनिएचर्स तव्हां ठाहिया? शौक़ में मां एक्चुअली हिकिड़े ॾींहं में हिकु पेज कंप्लीट करे वेंदी हुयमि। अच्छा जी। मतलब मां सुबुह खां वेंदी हुयमि, बसि नमाज़ ब्रेक, स्टडी ब्रेक, जो कि सिर्फ़ु 2 आवर्स जो हूंदी, छोकी शौक़ु हुयो मुंहिंजो पेंटिंग वधी उन टाइम टू टाइम मुंहिंजा शौक़ बि तब्दील थींदा रहिया। त अञा बि जेके आहिनि उते ईरान में तव्हांजी आहे पेंटिंग? शाहनामा रुस्तम जे नाले सां। अच्छा, जी, त पूरी हुननि बुकलेट तव्हांखे कुझु पे वे कयो हो? उन टाइम मूंखे एतिरो अंदाज़ो कोन हुयो, बसि आर्ट मुंहिंजो आर्ट अगरि वॾे हिकिड़े प्लेटफॉर्म ते रिप्रेज़ेंट थिए थो त दैट्स इनफ, हू मुंहिंजे लाइ काफ़ी हुयो। सही जी। अच्छा, वॉइस ओवर्स बि तव्हां कया आहिनि? जी, वॉइस ओवर्स कया आहिनि। छा जा वॉइस ओवर्स कया आहिनि? वॉइस ओवर्स मुंहिंजा मेजॉरिटी ॿाहिरि जा क्लाइंट्स आहिनि, कैनेडियन आहिनि, कुझु बॉर्डर जे उन पासे बि आहिनि। कमर्शियल्स छा कया आहिनि? न, कमर्शियल्स, नरेशन ऑडियोज़, एक्सप्लेनेटरी वीडियोज़। जीअं अॼुकल्ह जेको सोशल मीडिया ते तमामु घणो सोशल मीडिया अॼुकल्ह पावरफुल थी वियो आहे, त पहिरें माण्हुनि खे लॻंदो वॉइस ओवर जो एतिरी कुझु जॉब न आहिनि हूंदियूं, बट हाणे जॾहिं ख़बर पए थो त खोड़ सारी शयूं, एजुकेशनल वीडियोज़ आहिनि, ऑडियो बुक्स आहिनि। जी, उहे सभु कंदा। अच्छा, मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं मूंखे ॿुधायो त हिकिड़ो इंडियन प्रोजेक्ट आहे, उनजो वॉइस ओवर मिलियो मूंखे। तव्हां चवंदा त उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी वॾी इंडस्ट्री आहे न वॉइस ओवर जी, ऐं उन में बि इंग्लिश लैंग्वेज में ऐं उर्दू हिंदी चइजे त हिंदी इंग्लिश में हिनजो वॉइस ओवर उते। त इहा मुंहिंजे लाइ हिकिड़ी हुई त भई हुनजो पंहिंजो हिकिड़ो एॾो वॾो मार्केट आहे, उन में इन शइ जे अचणु ऐं उते सिर्फ़ु जॉब मक़सदु उहो सिर्फ़ु जॉब डन करणु, बल्कि उनजी एप्रिसिएशन मिले त भई ज़बरदस्त। इहा उन्हनि जी तरफ़ां कॉल ई अची वञे, इहा ई वॾी ऑनर जी ॻाल्हि आहे। इनफैक्ट मां तव्हांखे सॉरी अगरि मां तव्हांखे इंटरप्ट कयो, मां इंटर में हुयमि सजाद मामा, त मां सॉरी 9th क्लास में हुयमि 2006 में। त मूंखे हमेशह सां कैलीग्राफी जो उन्हनि जो तमामु घणो शौक़ु हूंदो हुयो, त मां हिकिड़ी मां सोचियमि त हिंदी ऐं इंग्लिश में मतिलबु डिफरेंट हिकिड़ो टेक्स्ट लॉन्च कयां। त असांजी हिकिड़ी नेबर हूंदी हुई एंड शी वॉज नॉन मुस्लिम, त असां उन्हनि जी गीता मां पोइ मां उनखे पूरो रिसर्च कयो त मां कीअं इंग्लिश खे हिंदी में कन्वर्ट करे सघां थी। हूंदी उहा इंग्लिश बट हिंदी में छो थींदी। पोइ मां बाक़ाइदा रिसर्च कई, उन्हनि जा वर्ड्स पंहिंजे वर्ड्स सां मिलाया, ऐं पोइ मां उहो बाक़ाइदा हिकिड़ो ऑफिशियल हिकिड़ो उन्हनि जो वेबसाइट हुयो, उन्हनि खे मां लेटर लिखियो, उन्हनि मूंखे उन्हनि मूंखे माणियो त भई तव्हां पहिरियों त पंहिंजा A to Z ताईं जेके असांजो तव्हां टेक्स्ट लॉन्च था कयो उहे सभु तव्हां असांखे सेंड कयो, ऐं पोइ सर्टन उन्हनि मूंखे पैराग्राफ ॾिनो त हीअ तव्हां मूंखे असांखे सेंड कजो, एंड दे रियली लाइक, दे अप्रीशिएटेड। बट उन किथे मां फाथमि, उन्हनि चयो त हाणे असांखे तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो सॉफ्टवेयर लॉन्च करे ॾियो जेके टाइपिंग असां, उते मूंखां थोरी ग़लती थी वई, त मां अथॉरिटी जी हिसाब सां जीअं तव्हां हिकिड़े चैनल जे थ्रू वेंदा आहियो उहो मां न कई, ऐं उन्हनि उहा शइ कॉपी करे जी हिनजो काफ़ी उहो फ़ॉन्ट बि कॉपी थी वियो माशाल्लाह सां। पर बहरहाल उहा क्रिएटिविटी आहे ऐं ज़बरदस्त, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। हिकु दफ़ो ॿीहर हलूं था मच्छी खे ॾिसण जे लाइ, अदी नसीम जेका धुआंधार मच्छी ठाही आहे। अदी ॿियो हाल अहवाल? फिश जेका आहे ऑलमोस्ट रेडी आहे। हीअ त मच्छी आहे, फ्राई करे छॾी आहे। राइस आहिनि, चांवर आहिनि।
हा पुलाव जेको रहे पियो, हा चांवर आहिनि भत आहे भत चांवर जेको बि नालो ॾियोसि पंहिंजी मर्ज़ी सां जेको बि चई सघो था। अच्छा त इनखे ठीकु आहे। पोइ वरी हिन में ऐड कंदासीं, हाणे थोरो जॾहिं पाणी सुकी वेंदो न, जेका फिश फ्राई करे छॾी आहे, पोइ इनखे ऐड कंदासीं हिन में। ही बाहि पाणी झटका बि ॾे, तव्हां हुनखे कुझु कयो पिया छा? बॉयल बाहि तव्हां खां डिॼे थी, असांखे डिॼे थी बाहि तव्हां खां डिॼंदी हूंदी न, असांखे किथां डिॼंदी? मूं सां अथसि सुठो इहो, तव्हां खां डिॼे थी बाहि। अच्छा हा चलो बाक़ी घणी देरि लॻंदी असांजी मच्छी वारे पुलाव में? 10-15 मिंट अथसि मच्छी वारे पुलाव में। 10 खां 15 मिंट असांजो टाइम बि एतिरो ई आहे खाइण त ताईं मतिलबु कंप्लीट। अच्छा हा। खाइण ताईं? हा खाइण त 10-15 मिंट जे ताईं 5 मिंट रखंदासीं, सर्व ऐं कंदासीं। 10-15 मिंट कंड साफ़ करण में लॻंदा। अच्छा तव्हांखे अॼु कंदा साफ़ करे मिलंदा? महताब तव्हां खाईंदा आहियो मच्छी? बिल्कुलु शौक़ सां या बसि खाई तमामु वठंदा घणी। आहियो? मां राति बि घर में मच्छी खाधी हुई, राति मच्छी खाधी, अकेले खाधी? लाड़काणे मां कुझु फैमिली मेंबर्स आया, पोइ उतां वरी घुराए वरिती। अच्छा सही सही। लाड़काणी मच्छी तारीफ़ ॿुधी आहे ॾाढी असां, इहो छो मतिलबु का ख़ासि ॻाल्हि आहे लाड़काणी मच्छी में? चाहे तो ऑर्गेनिक पॉन्ड्स आहिनि जेके मच्छी जी खॾ चवंदा आहियूं, हा उन्हनि में ई मच्छियूं नेचुरल तरीक़े सां ग्रो थींदियूं आहिनि, अच्छा उन्हनि खे फीड वग़ैरह न ॾिनी वेंदी आहे। अच्छा हिते त वरी फिश फार्म्स आहिनि न, हा ठटो ऐं घारो ताईं बि फिश फार्म्स आहिनि जिन खे वरी वेंदे सांगड़ ताईं बि fish farms सांगड़ ताईं बि पोइ उन्हनि खे वरी फीड ॾियनि था। सांगड़ जी मच्छी भी काफ़ी मशहूर सुठी है, आहे, चवंदा आहिनि सुठी बिल्कुलु है। ग्रो थियल हूंदी आहे, ॾाढी हेवी क़िस्म जी। हैवी हूंदी है। पर लाड़काणी मच्छी ॻाल्हि बि आहे। लाड़काणे जी मिठे तव्हांखे ऑर्गेनिक केतिरियूं भला लाड़काणी ॾाढी तारीफ़ था करो, केतिरियूं रेसिपीज़ तव्हांखे अचनि थियूं मच्छी? सजाद मां चवणु पियो चाहे त दादू जी मच्छी बि ॾाढी सुठी आहे। हा हुते बि और दादू पर लाड़काणे वारा दादू ताईं मच्छी छॾनि ई नथा, जो मथां पाणी अचे दादू में मच्छी मिले, पर छा कजे। तव्हां केतिरियूं डिशेस ठाहे सघो था मच्छी जूं? मच्छीअ में इहे त कढ़ी वारी फिश जेका आहे उहा, प्लस में हिन जो सूप ॾाढो ज़बरदस्त ठहंदो आहे मच्छी जो? कारनि मिर्चनि में, हा ब्लैक पेपर में मच्छीअ जो सूप तव्हां ठाहियो। हाँ। ऐं बिरयानी या पुलाव त देसी असांजो ट्रेडिशन आहे हिकिड़ो। इन खां अलावा फ्राइड फिश जेका आहे उहा ज़बरदस्त ठहंदी आहे, पर ख़ासि करे वरी उनखे कुझु इलाइक़नि में सेहल मच्छी चवंदा आहिनि। हाँ। असां त वरी नॉर्मली फ्राई करे उनखे मथां टोमेटोज़ ऐं बसर ऑनियन्स जेके आहिनि उहे विझी करे वरी दम ॾेई छॾियो त उहा फिश बि ॾाढी ज़बरदस्त थींदी आहे। मुल्क तव्हां बि इन सभिनी शयुनि सां गॾु गॾु तव्हां कुकिंग बि कंदा हूंदा हा न? उहो ई टाइम सेम ॾियो था, जीअं ईअं त नथो थिए कि डिस्टर्ब तव्हांजो कमु त नथो थिए या तव्हांजो घर त डिस्टर्ब नथो थिए? न, हर शइ जो टाइम मां फिक्स कयो आहे, उनखे हिक ॿिए सां कीअं मैनेज था कयो भला? कॉल आहे का? ठीकु आहे, ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम, गुड मॉर्निंग। आवाज़ में ई मूं सुञाणे वरितो आहे। कहिड़ा हाल आहिनि तव्हां सभिनी जा? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां कीअं आहियो? केरु असां सां गॾु लाइन ते ईअं थो लॻे घर में प्रोग्राम थो कयां। अॼु स्पेशल कॉल आहे। पई तव्हांखे मुबारक ॾियां फ़ोन करे त बहितरीन प्रोग्राम हम सरशाह सजाद सुहाग। After a long time, I'm watching such a quality program. Thank you, thank you. I just finally मुझे कॉल अॼु लकी प्रोग्राम में लगी है जंहिंमें मुंहिंजी फेवरेट गेस्ट ही आई आहे हिकिड़ी। Not because of the family member, but personally मां मुल्क जे बारे में कुझु चवणु चाहींदसि ऐं मुल्क सां बि ॻाल्हाइणु चाहींदसि। जी जी ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम मुल्क। अस्सलाम वालेकुम बाजी, कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अॼु लकीली मुंहिंजो नंबर तव्हां वटि लॻी वियो आहे प्रोग्राम में, ऐं मां इहो चवणु चाहींदसि त वाक़ई मुल्क हिकु तमामु मुंहिंजी फैमिली मेंबर बि आहे ऐं हिकु टैलेंटेड छोकिरी बि आहे, थैंक यू। जे मूंसां गॾु गॾु काफ़ी छोकिरियुनि खे इंस्पायर कयो आहे। छो जो असां हमेशह कंप्लेन कंदा हुआसीं त भई घर में छा वेही कयूं, आफ्टर मैरिज असांजी रूटीन सॼी चेंज थी वई आहे। त मुल्क तव्हां असांखे ॾाढो इंस्पायर कयो, ॿियनि छोकिरियुनि खे जेके स्पेशली कोविड में नौकिरी छॾे वेही रहिया, तव्हां अहिड़े दौर में कमु शुरू कयो। जी त मूंखे कुझु क्वेश्चन आहिनि जेके ऑन स्क्रीन पुछंदसि। जी बाजी। एॾो ॾुखियो कमु वॉइस ओवर जो, उनजी क्वालिटी परफेक्शन हर शइ खे ॿिनि ॿारनि जो हुन कीअं मैनेज कंदा आहियो? बाजी हिकिड़ो त मां नंढो सो हिकिड़ो स्टूडियो सेटअप ठाहियो आहे पंहिंजे रूम जे हिकिड़े कॉर्नर में, ऐं थोरी नो हाउ त हुई ऑब्वियसली। सजाद मम्मा खे बचपन खां ॾिसंदा हुआसीं त कीअं ज़ीरो नॉइस हुजे, आम्हूं साम्हूं केर बि न हुजे, ऐं जॾहिं तव्हां कंहिं शइ खे डिलीवर कयो था उनखे तव्हां पहिरीं फील कयो ऐं पोइ डिलीवर आउट कयो। त बसि जॾहिं ॿार उन्हनि जी स्कूल घरदारी सभु ख़तमु थी वेंदी आहे, पोइ मुंहिंजो मी टाइम स्टार्ट थींदो आहे। उन में मां पंहिंजी फ्रीलांसिंग स्टार्ट कंदी आहियां ऐं वॉइस ओवर, ऐं उन खां पोइ ऑडियो एडिटिंग जेका मां सिखी आहे उन सां मां मज़ीद उनखे क्लीन करे क्वालिटी जो कमु ठाहे वेंदी आहियां उनखे।
अच्छा माशाल्लाह, बस कीप इट अप द गुड वर्क ऐं असांखे गाइड कंदा रहिजो। उनसां तव्हांजे नाले तव्हांजो आवाज़ ॿुधी चई मां त सुञाणे वरितो, इहा कहिड़ी स्टोरी आहे मूंखे त ॿुधायो। असां ॿुधायो ई न आहे कि ये कॉल कंहिंजी आहे, तव्हां बि न ॿुधायो ऐं असां बि न ॿुधायो। सज्जाद तव्हांजो इंट्रोडक्शन कराईंदा। ठीकु आहे, मां कॉल रखां थी ऐं तव्हां मुंहिंजो इंट्रोडक्शन करायो। न भला छो कॉल पिया रखो, एॾी मुश्किल सां त तव्हांजी कॉल लॻी आहे। हाँ जी प्लीज। छा इंट्रोडक्शन में तव्हां छा चवणु चाहींदव? कॉलर जेके आहिनि उहे आहिनि मिसिस सज्जाद सुहाग जी। ॾाढी ख़ुशी थी तव्हांजी आवाज़ ॿुधी। तव्हां ख़ुशी थी भला आवाज़ ॿुधी? या ॿुधंदा रहंदा आहियो आवाज़? ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं हिन मुर्क जी तारीफ़ कई। एॾो टैलेंटेड तव्हां पुछो कोन मुर्क खां किथां, मुर्क बि ॿुधायो त सज्जाद मामा खां सिखियो। बिल्कुल सही है, असां सभई तव्हां इंस्पायर्ड आहियूं। जी सनम, तव्हां सिर्फ़ मुर्क जी तारीफ़ कई, तव्हां मुंहिंजे बारे में चयो, तव्हां सज्जाद जे बारे में का कुझु चवणु चाहियो, का तारीफ़ जेका तव्हां घर में न करे सघो था? जी बिल्कुल, तारीफ़ जे लाइक़ आहिनि सज्जाद ऐं मां बि ॾाढी ख़ुशनसीब आहियां जो मां हिननि जी लाइफ पार्टनर आहियां। अच्छा, हिननि में क्वालिटीज़ न हुजनि त पोइ असां हिननि पोइ कीअं हुजूं? सज्जाद बाक़ी इंस्पिरेशन पूरी फैमिली जे लाइ। सज्जाद तव्हांखे बि सपोर्ट कनि था जीअं मुर्क जा हस्बैंड मुर्क खे सपोर्ट कनि था, ईअं सज्जाद तव्हांखे सपोर्ट कंदा आहिनि? जी अल्हम्दुलिल्लाह, जेकी बि मुंहिंजो फील्ड ऑफ आहे, जेतिरो हिकु ज़ाहिर आहे मूंखे त हर माण्हू जो टैलेंट डिफरेंट हूंदो आहे न, त जेको मां करणु चाहींदी आहियां मूंखे हमेशह सपोर्ट कंदा आहिनि एज़ अ पार्टनर। सही, त अल्हम्दुलिल्लाह मां तमामु घणी ख़ुशि आहियां। चलो ॾाढो सुठो, थैंक यू वेरी मच। महिरबानी, तव्हांजी कॉल कंदा रहिजो। ऐं कॉल जॾहिं भाई मां थोरो गीतू ॾियां पियो, छाकाणि त असां भले केतिरा बि कंहिंजे लाइ चऊं पर हिक ॿिए जी वधीक ख़बर हूंदी आहे इन हवाले सां। पर वंडरफुल, ॾाढो सरप्राइज़िंग कॉल हुई, ॾाढी सुठी। वरी महिरबानी, तारीफ़ जो सिलसिलो हले पियो, तव्हां उतां कंटिन्यू कयो। न अॼु जीअं कॉल आई घरां, सनम नालो अथनि, मां सना सॾींदो आहियांसि, त जीअं मच्छी ठही पई न असां वटि, त असांजे घर में बल्कि सभु सुठी कुकिंग कंदा आहिनि, मुंहिंजी भेनरूं हुजनि, मुंहिंजी भाभीज़ हुजनि, ॿई मतिलबु ॿई पोर्शन में सुठी हूंदी आहे। पर मच्छी मूंखे अगरि का सुठी लॻंदी आहे घर में त उहा मुंहिंजी मिसिस ॾाढी ज़बरदस्त मच्छी ठाहींदियूं आहिनि, ज़बरदस्त ठाहींदियूं आहिनि, जेके मां चवां उन में बहितरीनु मेथी विझंदियूं आहिनि। अदी नसीम सम्झी त वई हूंदी। असां खाधी न आहे, असांखे छा ख़बर आहे न महताब, बिल्कुलु असां टेस्ट कयूं त ख़बर पवे न। इहा मच्छी अॼु हिते खाई था ॾिसूं, हिकिड़ी ॻाल्हि आहे, ठीकु आहे, ॿुधो अॼु हाणे उहो ॾिसनि, बसि हाणे तव्हां जेको कवर न कयो। पर जेकॾहिं अॼु हिते ही मच्छी असां खाई ॾिसंदासीं, जेकॾहिं सुठी हूंदी त ठीकु आहे, जे न त वरी पोइ मां ठाराईंदुसि, घरां ठाराईंदुसि, ठीकु आहे, मच्छी पोइ उहा बि खाईंदासीं असां। बसि इहो वादो आहे तव्हांजो, इहो इंशाअल्लाह ताला कमिटमेंट आहे तव्हां, इहा कमिटमेंट आहे। अॼु पोइ असां हिन मच्छीअ जी एतिरी घणी तारीफ़ न कंदासीं। पर उहा सुठी ॻाल्हि आहे, ॿारनि सां घर में सभिनी शयुनि खां। ऐं मुंहिंजो तालुक़ु छाकाणि त शोबिस सां आहे ऐं आउं गुज़िरियल 3 सालनि खां वठी इहा सपोर्ट ई आहे जंहिंजे करे आउं प्रोग्राम करे सघां थो, हिते वेहां थो, ॻाल्हायां थो, ऐं जेको आउं चिटो थी ॻाल्हायां थो, ट्रांसपेरेंट थी ॻाल्हायां थो, इहो नतीजो इहो ई आहे त घर खां सपोर्ट आहे, तॾहिं खां ई आउं करे सघां थो। सो इहा सपोर्ट हिननि जी तरफ़ां मिलियल आहे। मां थोरो रुलण फिरण वारो माण्हू आहियां, त मूंखे घुमण फिरण जी आदत आहे, पर मां कॾहिं ॿाहिरि दुनिया जे ॿियनि मुल्कनि में हली वेंदो आहियां, या हींअर बि राति जो देरि ताईं मुंहिंजी आउटिंग हूंदी आहे त घर में या मुंहिंजे पुठियां इहा न हूंदी आहे त बाइबरी पई हुजे त घर में कोन आयो, घर अचो, ही कयो हू कयो। सो बहरहाल ॾाढो सुठो, ॾाढो बहितरीनु। हलो शुक्र आहे तव्हां लाइव जो आहे न तारीफ़ करे वरिती। सही सही, घर वञिणो बि त आहे न मूंखे। ऐं हलूं था हिकु दफ़ो ॿीहर मुर्क ॾांहुं। मुर्क चैलेंजिस आहिनि, यंग छोकिरियूं आहिनि जेके माशाल्लाह कुझु करणु चाहिनि थियूं, जीअं तव्हां कयो पिया घर में। शुरूआति कंप्यूटर वठिजे, मोबाइल वठिजे, छा कजे जो असां ऑनलाइन सिखी सघूं, इंटरनेट केतिरी स्पीड हुजे, ऐं क्लासिस छा घणी देरि हलंदा आहिनि, कीअं अप्लाई कजे, इन ते थोरो जल्दी असांखे ॿुधायो। जी, अॼुकल्ह मोबाइल ऐं कंप्यूटर लैपटॉप हिकु नंढे ॿार खां तव्हां पुछो त तव्हांखे गैजेट जी हर मालूमात उन वटि आहे। हाणे ही तव्हां ते डिपेंड थो करे त तव्हां उनखे यूज़ कीअं था कयो, उनखे यूज़फुल केतिरो था बढ़ायो। सही, राइट। त
प्रोग्राम्स ईंदा आहिनि, उन्हनि जी मार्केटिंग बि थींदी आहे, हर केरु फेसबुक ते ऐं जेके ॿिया प्लेटफॉर्म्स आहिनि सभिनीनि खे हर शइ जी नो हाउ आहे, बसि हिकिड़े क्लिक जी देरि आहे। ॿियो बसि तव्हां ॾिसो त हू गवर्नमेंट रजिस्टर्ड आहिनि, अफिलिएटेड आहिनि हिकिड़े सुठे वेल नोन कंहिं बि यूनिवर्सिटी सां, पोइ जस्ट गो अहेड, उन्हनि जी वेबसाइट ते पोर्टल ते पूरी इंफॉर्मेशन हूंदो आहे, तव्हां पाण खे इनरोल कयो। मां पंहिंजी ई फैमिली ऐं नोन मां खोड़ छोकिरियुनि खे उन्हनि में इनरोल करायो आहे, ऐं खोड़ छोकिरियूं दे आर रियली डूइंग वेरी गुड, ऐं उहे ई चवंदियूं आहिनि त 1 कलाकु हर केरु माण्हू पाण जे लाइ ज़रूरु कढी थो सघे। इन में का मुश्किल आहे, इन में घरदारी, ॿार नेठि सुम्हंदा बि आहिनि, घर जो कमु नेठि ख़तम बि थींदो आहे, ऐं हाणे हुन टाइम ते तव्हां वटि ईदर यू हैव योर मोबाइल या तव्हां पंहिंजे स्किल ते या पंहिंजे शौक़ खे टाइम ॾियो। ऐं फीमेल्स जेके आहिनि उहे वधीक एक्टिव हूंदियूं आहिनि, वधीक एनर्जेटिक हूंदियूं आहिनि ऐं मैनेज ज़बरदस्त कंदियूं आहिनि, चाहे उहे घर जा कम हुजनि, वरी उन सां गॾु जेके आहिनि ॿिया कम बि हुजनि। जी एग्जैक्टली, फीमेल्स जे दिमाग़ में हिकिड़ो टाइम अलार्म हलंदो रहंदो आहे, एतिरे खां एतिरे टाइम ते मर्द जे बसि हिकिड़ो कमु घर ॿाहिरां करे ईंदा त उहो एहसान कंदा आहिनि घर न, पर असांजूं औरतूं, मां सभिनी खां माफ़ी घुरी वठी करे हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त हू फ़ोन ते जेको गिला जो गिल मिछाईंदा आहिनि त उनखे जेकर उन मां थोरो टाइम कढी करे ऐं पॉज़िटिव वारे पासे यूटिलाइज़ करे त उहो वधीक बहितरु आहे। छाकाणि फ़ोन ते बि जेको डिघियूं डिघियूं शयूं ऐं पोइ मुख़्तलिफ़ हुन ते कमेंट्स ऐं तजियाकारी करण खां बहितरु आहे त माण्हू थोरो पॉज़िटिव हिन ॾांहुं वञे। तव्हां लिमिटेड थी था वञो, जॾहिं तव्हां ॿाहिरि माण्हुनि जे लाइ कमु कयो था, तव्हांखे एप्रिसिएशन मिले थी, पोइ तव्हांजो जेको हिकिड़ो कॉन्फिडेंस आहे, हिकिड़ो जेको तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो नंढड़ी सी दुनिया आहे न, उहो वसी थियणु शुरू थी थिए, पोइ तव्हां वटि आइडियाज़ था अचनि, तव्हांखे माण्हुनि सां ॻाल्हाइण जो कॉन्फिडेंस थो अचे। ईअं पंहिंजे पाण लाइ त कयो था, लेकिन पंहिंजे ॿारनि खे बि सेखारियो था। जी, तव्हांजी जेका मदर आहे उहा एतिरी टैलेंटेड आहे, एक्टिव आहे, त उन्हनि खे बि मोटिवेशन मिले थी ॿारनि खे। माई डॉटर इज़ जस्ट 6 years old, हाणे हुन 6 सालनि जी थी आहे, त उनखे ख़बर हूंदो आहे त मम्मा हिन टाइम ते स्टूडियो कंदी आहे, त हू पंहिंजे ॿिया जेके नंढा नंढा कज़न्स आहिनि त उन्हनि खे चवंदी आहे की अभी मतिलबु हींअर शोर न कजो, न मतिलबु घोड़ न कजो, छोकी मुंहिंजी मम्मा जो स्टूडियो टाइम आहे। त हाणे उनखे ख़बर आहे त मां कंहिं टाइम उनखे पढ़ाईंदमि, कंहिं टाइम मां घर खे मैनेज कंदमि, हीअ मुंहिंजो स्टूडियो टाइम आहे, उनखे हिन में मूंखे डिस्टर्ब न आहे करिणो। बिल्कुलु सही पिया चओ। ईअं ई मुंहिंजो 7 years जो नंढड़ो आहे, जॾहिं मां यूट्यूब जो चैनल वीडियोस शूट कंदी आहियां त हू कैमरा ते उते ट्राइपॉड ते बीठो हूंदो आहे, मुंहिंजी हेल्प कंदो आहे कि जेको आहे हिनखे ऑन करे करिणो आहे, ऑफ करिणो आहे। जी बिल्कुलु, ॿार ॾिसनि था, ॿार तमामु घणो ऑब्ज़र्व था कनि, असांखे लॻंदो आहे ॿार खेॾनि था, बट दे आर वेरी गुड ऑब्ज़र्वेंट्स, ॾाढो ऑब्ज़र्व था कनि। अच्छा मुर्के, हाणे फ्यूचर में तव्हांजी नज़र छा ते आहे त छा सिखणु खपे, केॾांहुं वधणु खपे? मां चवंदमि त जी मुंहिंजो आहे त माण्हुनि खे स्किल्स ते पंहिंजे कमु करणु घुरिजे। अलाह साईं हर कंहिंखे कंहिं न कंहिं हिकिड़ी स्पेशल ॾात सां पैदा कयो आहे, उहो बसि तव्हांखे पाण खे न एनालाइज़ करिणो आहे त तव्हां कहिड़ी शइ करे था सघो, ऐं उनखे लॉन्ग टर्म में वठी करे तव्हां बोर न थींदा, उनखे छॾंदा न, ऐं उन खां पोइ उन जे लाइ तव्हां अञा सिखंदा। सिखण जी का एज न आहे हूंदी जिथे माण्हू सम्झे, ऐं फेलियर्स सां तव्हां माण्हू सिखे थो खोड़। ऐं कंहिं बि टैलेंट खे आई थिंक का नंढड़ी शइ न सोचिजे, अगरि तव्हांखे घर में एम्ब्रॉयडरी करण बि अचे थी या स्टिचिंग बि अचे थी त तव्हां इलाही टैलेंटेड आहियो, उनखे तव्हां मज़ीद जेको आहे तव्हां उनखे एनहांस करे सघो था, चाहे वो सिखी ऐं वो ऑनलाइन इलाही सारी अपॉर्चुनिटीज़ आहिनि, उहो इस्तेमालु करे सघो। जी बिल्कुलु। अच्छा, ज़िंदगी में कॾहिं मुर्क सां एतिरी देरि सिंधी न आहे ॻाल्हाई, सो अदी नसीम तोसां सराइकी ॻाल्हाईंदे, मुर्क बि ॾाढी सुठी सराइकी ॻाल्हाईंदी आहे। मुर्क सां कुकिंग आंदी है, करंदे कुकिंग? जी, मैं प्रोफेशनली भी कुकिंग करदी आं। प्रोफेशनली कीअं? इहो तो ॿुधाओ। अच्छा, देखो मेरे घर वारनि को कोई ख़बर, नॉर्मल घर जी जेका मानी थींदी आहे त सभिनीनि खे ख़बर आहे, बट आई रियली कुक न आहे, मतिलबु चाइनीज़ में ॾाढा सुठा ठाहींदी आहियां, ऐं उन खां अलावा बेकिंग मेरी तमामु सुठी आहे, प्रोफेशनली बि मैं कर चुकी आहियां, मतिलबु ईअं फील्ड च बि मैं वञी चुकी आहियां। ऑनलाइन बेकिंग की थी? जी ऑनलाइन में बेकिंग भी की थी है, मैं केक्स जेके हूंदा आहिनि, चिकन ब्रेड्स हूंदा आहिनि, सो अल्हम्दुलिल्लाह। कुझु छॾियो अथव? ट्रस्ट मी, आप तव्हांखे ख़बर आहे मां ऑनेस्टली स्पीकिंग शी इज़ वेल ऑफ, मतिलबु सुठे फैमिली सां आहे, सुठो कुझु आहे, पर हिनखे पंहिंजा शौक़ु अथसि न, उहो सभिनी खे हैरान कंदा आहिनि त करे छा पई,
करंदी के पे मुर्क ऐं तव्हां वारी ॻाल्हि इहा आहे कि माण्हू हिकिड़ी शइ न कजे, हिकिड़ी शइ में हथु न विझिजे, बल्कि 2-3 शयूं जेके आहिनि उहे अगरि तव्हांखे अचनि थियूं या कोशिशि कयो सिखण जी, न बि अचनि थियूं त जी 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 अची थो वञे। तव्हांजे जिथे तव्हांखे शौक़ु आहे न, ॾिसो हिकिड़ो नंढो ॿार बि तव्हांखे तव्हां का बि शइ तव्हां वेबसाइट चवंदो हू तव्हांखे हुन में सॼी नेविगेशन हुनखे ईंदी हूंदी, हुन मां बैक बि करे वेंदो। हिकिड़ो नयो ॼमियल ॿारु, मुंहिंजी नंढी धीउ आहे 2 सालनि जी, सॼो मोबाइल थो अचे। इवन अगरि यूट्यूब में एड्स ईंदी आहिनि उनखे उनजे स्किप करण जो न 15 सेकेंड वेट कंदी आहे। त ॾिसो सभिनीनि खे हर शइ जी यूज़ेज अचे थी, माण्हू सिखी थो वञे। बहरहाल अॼुकल्ह त ॼाए ॼाम माना मिसाल ईंदा आहिनि त उन्हनि खे सभु ख़बर आहे, सॼी शयुनि जी नॉलेज आहे। ॾाढो सुठो लॻो। आख़िर में कहिड़ो पैगाम ॾींदो असांजे ॾिसण वारनि जे लाइ? मैसेज इहो आहे त तव्हां पाण खे लिमिट न कयो। अगरि 1-2 ट्राई सां या अनलिमिटेड ट्रायल खां पोइ बि फेलियर तव्हांखे फेस करिणो पियो आहे त पोइ बि तव्हां जेको आहे ट्राई कयो। फेलियर्स जेको आहे उहा असल में तव्हांजी हार न आहे। जिते तव्हां पाण हारी करे एफर्ट करणु छॾे ॾिनी, उहा असल में तव्हांजी उतां खां तव्हां डाउन थियणु शुरू थी वेंदा। ज़बरदस्त, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि। ॾाढो सुठो लॻो तव्हां सां कचहरी करे। ऐं थैंक यू वेरी मच महताब भाउ। थैंक यू सो मच। ऐं अदी नसीम मेथी विधी आहे मच्छी में, मेथी विधी हाणे रोज़ अदी जेका आहे मेथी विझंदी ऐं रोज़ तव्हांखे खाइणी आहे। बहरहाल ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो सुठो लॻो। ऐं हीउ टैलेंट उहो आहे जेको असांजे पंहिंजे घरनि में मौजूदु आहे ऐं असांखे बि खपे त उन्हनि खे एप्रिशिएट कयूं, उन्हनि खे उभारियूं, तारीफ़ कयूं, सपोर्ट कयूं ताकी उहे अॻियां वधनि। ऐं जेके बि घरनि में असांजूं नंढड़ियूं भेनरूं, असांजूं धीअरूं कमु कनि थियूं, उन्हनि खे उभारण जी ज़रूरत आहे, अॻियां आणण जी ज़रूरत आहे। ऐं इंशाअल्लाह ताला ईअं ई असां अॻियां हली सघंदासीं, तरक़ी करे सघंदा। हीउ मुआशिरो ॿिन्ही सां गॾु हलंदो। ईअं न त असां हिकिड़ा हुजूं ऐं असांजी ॻाल्हाइण जी हद ताईं सुठा हुजूं, पर अमली तौर ते असां उनजे उबतड़ हुजूं, या बिल्कुलु नामुनासिबु ॻाल्हि थींदी। सो ॾाढी ख़ुशी थी थिए छंछरु आचर जी मोकल जो जेकॾहिं ख़्यालु ईंदो आहे त तॾहिं त हिननि खे अॼु ख़ुशी हुई कि हाणे जेको आहे वीकेंड शुरू थींदो ऐं आराम सां थोरी निंड कबी पंहिंजी मर्ज़ी सां, अलार्म खां बग़ैर उथबो निंड मां। त पर आदत आहे सवेर उथण जी, सो उथी वेंदासीं। सो अगेन थैंक यू एंड थैंक यू वेरी मच। दुआउनि सां जुमे जो बरकत ॾींहुं आहे, हिन ते जेकॾहिं नालो वठी दुआ कंदा बिल्कुलु यादि रखिजो। इंशाअल्लाह मंडे ते वरी मिलंदासीं। हैव अ नाइस वीकेंड। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़।